खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। अमां सभिनी खे भली कार चवंदसि। अमां जे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में सलाम सिंध हमेशह जीअं अॼु लाइ घणो ख़ासि आहे। ऐं सभ खां पहिरियों आगाज़ी ॻाल्हि जेका मां सभिनी सां शेयर करणु चाहींदसि उहा इहा त चवंदा आहिनि त एहतियात इलाज खां बहितर हूंदो आहे। पर ख़बर नाहे छो असांजी जेका क़ौम आहे, असां जेके माण्हू आहियूं, उहे हमेशह मुंतज़िर हूंदा आहियूं कंहिं हादसे जा। जॾहिं को हादसो थींदो आहे ज़िंदगीअ में, उन खां पोइ असां को न को सुठो कमु कंदा आहियूं, या ईअं चए त पंहिंजे बचाव लाइ उन खां पोइ का हिकमत अमली इख़्तियार कंदा आहियूं या रिथा रिथींदा आहियूं। पर उन खां पहिरियों भले वसाइल हुजनि, कुझु बि हुजे, पर असांजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त भई जंहिं ज़िंदगी गुज़रे पई उहे ई ज़िंदगी गुज़रे। भला असांजी ज़िंदगी गुज़रे पई सही आहे, हाणे असां जेकॾहिं हे कमु करे वरितो त हिन सां कहिड़ी ईअं चए त इलाही को वॾो कमु थी वेंदो। सो इहे ई शयूं हूंदियूं आहिनि जेके असांखे इलाही घणियूं पोइते मोकिलींदियूं आहिनि, असांजी ज़िंदगी में इलाही घणा प्रॉब्लम्स आहिनि जेके क्रिएट थींदा आहिनि। ऐं जेकॾहिं अॼु खां पहिरियों मां कुझु ॾींहं पहिरियों जी या कुझु साल पहिरियों जी ॻाल्हि कयां, काफ़ी बीमारियूं एक्टिव हुयूं, इलाही घणियूं बीमारियूं हुयूं जंहिंमें हयाती वञण जा ख़तरा बि हुया, ऐं केतिरियूं ई जानियूं ज़ाया थी वियूं उन्हनि जी बीमारियुनि जे करे। बट अवेयरनेस कोन हुई उन ज़माने में, ऐं हाणे अवेयरनेस आहे। अवेयरनेस हुजण जे बावजूदि जेकॾहिं इहे बीमारियूं अचनि थियूं ऐं अहिड़े क़िस्म जा वायरसिस अचनि था या मां ते अटैक कनि था, त इहा यकीन कयो सोचण सम्झण वारी ॻाल्हि आहे। सम्झ खां ॿाहिरि बि ॻाल्हि आहे त आख़िर छो, जॾहिं असां वटि हल बि आहे, असांखे ख़बर बि आहे, असांखे ख़बर आहे त असां हिन तरीक़े सां हिन शइ खां बची सघूं था, उन जे बावजूदि उहा शइ जेकॾहिं असां ताईं अटैक करे थी, त पोइ यकीन कयो इहा ॻाल्हि मतिलबु इलाही घणी आउट थी वञे त छो आख़िर ईअं छो आहे। असांजी लापरवाही आहे। भले उहो रोड जो सिग्नल हुजे या ज़िंदगी हुजे, असांखे कानून जी ऐं ज़िंदगी जे उसूलनि जी भनकड़ी हर हाल में करणी हूंदी आहे। ऐं ख़बर नाहे छो असां पंहिंजी ज़िंदगीअ में उसूलनि खे त फॉलो कोन कयो आहे, पर पंहिंजा उबिता उसूल ज़रूरु ठाहे छॾिया आहिनि ऐं उबिता कानून ज़रूरु ठाहे छॾिया आहिनि। ऐं असां हमेशह यूनिवर्सिटी कॉलेज लेवल जा जेके नौजवान शागिर्द हूंदा आहिनि, उहे इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदा आहिनि त कानून ठहंदो ई भञण जे लाइ आहे। ईअं कोन आहे, कानून अव्हां जे सेफ्टी जे लाइ तयारु कयो थो वञे। ऐं जेकॾहिं को डॉक्टर आहे, का बीमारी अचे थी, उनजे हवाले सां अव्हांखे कुझु गाइड करे थो, त अव्हां जे सेफ्टी जे लाइ, अव्हां जी लाइफ जे लाइ, अव्हां जी लाइफ खे सुठो ठाहिण जे लाइ, अव्हां खे सिहतमंद रखण जे लाइ उहे उसूल ठाहिया था वञनि। ॿी ॻाल्हि इहा त अॼु हिकिड़ो इलाही घणो वॾो हादसो बि थियो आहे, ट्रेन जो टकर थियो आहे, उन में जेके हलाकतूं थियूं आहिनि ऐं जेके माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, सभिनी जे लाइ असां दुआ गुआयूं त अलाह साईं उनखे जल्दी सिहतयाब करे, ऐं जेके हिन दुनिया में न रहिया आहिनि उन सभिनी जे लाइ दुआ गुआयूं त अलाह साईं उनखे जन्नत में आला मुक़ाम अता फ़रमाए। अॼु को प्रोग्राम इन लाइ असां इलाही घणो ख़ासि आहे त कोशिशि कंदासीं त अॼु असां डेंगीअ ते ॻाल्हायूं, छाजे करे जो डेंगी सिंध में ख़ासि तौर ते इलाही घणी थी वई आहे ऐं ॿारनि में इलाही घणी आहे। सो इन जा कारण छा आहिनि, कीअं असां बची सघूं था, इलाज छा आहे, या निशानियूं कहिड़ियूं आहिनि जे असांखे ख़बर पए त असांजे ॿार खे डेंगी आहे। सो असां सां गॾु तमामु बहितरीनु पर्सनैलिटी मौजूदु आहे। हमेशह असां इनखे मदू कंदा आहियूं, जॾहिं बि इनखे इनवाइट कंदा आहियूं त पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾींदा आहिनि, ऐं जॾहिं बि इन सां गॾु प्रोग्राम कंदा आहियूं त इलाही घणो इंफॉर्मेटिव प्रोग्राम हूंदो आहे। अव्हांजी घणी साराह मिलंदी आहे, अव्हांजी कॉल्स मिलंदियूं आहिनि। सो असां सां गॾु मौजूदु आहे डॉक्टर वहीद पीरज़ादो, जेको चाइल्ड स्पेशलिस्ट आहे ऐं सिविल हॉस्पिटल में हिन महिल पंहिंजूं ज़िम्मेदारियूं अदा करे पियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर अव्हांखे भली कार चवंदासीं, ऐं लख थोरा मुंहिंजा, अव्हां क़ीमती वक़्तु कढी आया आहियो। ऐं ॻाल्हि ॿोल अव्हां सां कंदासीं, पर अव्हां अॼु असांजे सेट ते ॾिसो पिया त ब्लू सभु कुझु स्काई ब्लू कलर जो आहे। नेस्ले एवरीडे जे ताउन सां इहो प्रोग्राम आहे, ऐं इन करे अॼु मां सोचियो त मूंखे बि ब्लू पाइणु खपे। ऐं असांजो जेको ॿियो महिमान आहे, ख़ासि तौर ते जंहिंजे ढाबे ते अॼु असां हिते मौजूदु आहियूं, अॼु असांजो सेट न आहे, अॼु असां उनजे सम्झो त उतां ढाबे ते होटल ते मौजूदु आहियूं, ऐं असांखे गर्मा गर्म चांहि तयारु करे पियारींदा नेस्ले एवरीडे जी। ऐं चांहि कीअं तयारु थींदी आहे उहो यकीनन असां हुन महिमान खां बि पुछंदासीं, पर मां बि व्यूअर्स खे ॿुधाईंदी हलां त इलाही ईज़ी आहे, इलाही सिंपल आहे। ऐं चांहि जो ज़ाइको, चांहि जो रंग, ऐं असां जेका चवंदा आहियूं त कड़क चांहि हुजणु खपे, उहा कड़क चांहि नेस्ले एवरीडे मां वठाए सघो था। 10 रुपए जे साशे मां अव्हां 3 कप तयारु करे सघो था। ऐं चांहि ठाहिणु इलाही सिंपल आहे। अव्हांखे छा करिणो आहे, हूअं त असांखे इलाही घणी महिनत करणी पवंदी आहे, पर नेस्ले एवरीडे जी चांहि ठाहिणु इलाही इन करे सिंपल आहे जो अव्हांखे पाणी गरम करिणो आहे, पाणीअ में खंडु पती मिलाइणी आहे, जॾहिं उॿार अचे सलीमानी चांहि तयारु थिए, उन में फ़ौरन अव्हांखे उहो साशे कटे करे उनखे विझणो आहे उन पाणीअ में, ऐं हिकु ॿ उॿार खाए अव्हां कढी कपनि में अव्हां पीअण जे लाइ उनखे कढी सघो था। सो इलाही ज़बरदस्त चांहि अव्हांजी फ़ौरन तयारु थी वेंदी। इहो त हुयो मुंहिंजो तरीक़ो जेको मूंखे ख़बर हुयो, पर असां सां गॾु मौजूदु आहे तमामु बहितरीनु चांहि वारो
के अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। 3 ॾींहंनि खां चइनि खां तव्हांखे ॿुधायां पियो तव्हां सिखी वियो तॾहिं तव्हां माण्हुनि खे ॿुधायो न मां सोचो त मां बि थोरो शौक़ु आहियां त मां बि सुघड़ आहियां। हा बिल्कुलु तव्हां सिखी वियो आहियो न तव्हां माण्हुनि खे ॿुधायो त सिखी असल में तरीक़ो इहो पाणी तव्हां विझो हिन में पाणी विझण खां पोइ हिन में खंडु विझो खंडु विझण खां पोइ पती विझो पती विझण खां पोइ जंहिंमहिल सिलेमानी चांहि तयारु थींदी उन खां पोइ हीउ हिकिड़ो शाशे जेको आहे नेस्ले एवरीडे वारनि जो तव्हां इहो विझंदो तव्हांजूं 3 चांहियूं तयारु थी वेंदियूं बहितरीन तरीक़े सां। सही ऐं अॼु असां ॿ महिमान मां मेज़बान महिमान अवां मेज़बान हा ठीकु आहे 3 पीअंदासीं तव्हां पीअंदो हूअं तव्हांखे प्यारींदो अॼु मां बि पीअंदुसि। ठीकु अच्छा डॉक्टर साहब खंडु घणी या घटि? घटि हुजे। डॉक्टर साहब जी चांहि में खंडु घटि हुजे तव्हां जीअं पीअंदा आहियो तव्हां पंहिंजे हिसाब सां कयो मुंहिंजे चांहि में खंडु घणी हुजे बसि मिठास ज़िंदगी में ज़रूरी आहे। सो तव्हां चांहि तयारु कयो उन खां पोइ असां चांहि बि पीअंदासीं ऐं अॼु इलाही कम जूं असां ॻाल्हियूं बि कयूं था उहे अव्हां बि ॿुधिजो अव्हां जा ॿारड़ा बि हूंदा अव्हां जे ॻोठ जा माण्हू बि हूंदा उन जे लाइ बि ज़रूरी आहे। मां त अॼु ख़ुशि थियो आहियां जो डॉक्टर साहिब असांजे ॻोठ में ॿारनि खे जेके माइरूं आहिनि उन्हनि जो हिफ़ाज़त कनि कोन थियूं उन्हनि खे इहे सभु शयूं अॼु ॿुधाइण असां पाण ख़ुशि थिया आहियूं। सही सो मां चांहि तयारु कयो डॉक्टर साहब जे लाइ त जे अञा वधीक एनर्जी अचे सो असां ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं। डॉक्टर साहब मां चाहींदसि बिना कंहिं वक़्तु ज़ाया कए असां पंहिंजे टॉपिक ते अचूं छो जो इलाही इम्पोर्टेंट टॉपिक आहे डेंगी ऐं डेंगी वायरस इलाही घणो अॼुकल्ह आम आहे सिंध में सो इन हवाले सां छा चवणु चाहियूं त छो छा रीज़न्स आहिनि? इन बीमारी ते ॻाल्हाइण खां पहिरीं मां शुक्रिया अदा थो कयां ख़ासि तौर ते शाज़िया तव्हांजो साईं प्रोड्यूसर साहिब जो जन मतिलबु सिंध टीवी वारनि एॾी महिनत था कनि अहिड़नि सुठनि डॉक्टरनि खे या इन्हनि खे घुराइनि था जेके तव्हांजो मैसेज पैगाम दर दर ताईं पहुचे पियो। ऐं सुबुह जो जेकॾहिं मां हिकिड़ी ठटे जे बठोरो जी ॻाल्हि कयुसि मां हिकिड़ी कैंप ते वियो हुउमि त उते हिकिड़ी औरत पंहिंजे मन खे रिलियूं पई हणे त मां पुछा कई हुअमि त अदी इहो छा पिया कयो चई अदी शाज़िया जो प्रोग्राम ॾिसंदी आहियां बठोरो ठटे ज़िले में त उहो शइ जो हाणे मनह हुयो उन मनह में थोरो शेड पई ॾिए त जीअं रोशनी न अचे चई त थोरी बिजली बि हूंदी आहे पोइ हली थी वञे पर अदी शाज़िया जो मां प्रोग्राम ॾिसां मां उन्हनि मनह वारनि खे बि सलाम थो कयां उन्हनि ॻोठाणनि भेनरनि भाउरनि खे सलाम था कयां जेके सिंध टीवीअ सां मोहबत था कनि अदी शाज़िया सां मोहबत था कनि ऐं अॼु हिते अचण सां तमामु हिकु सुठी ॻाल्हि जो चांहि जो बि आसिरो आहे ऐं चांहि बि एवरीडे नेस्ले वारनि जी ऐं ठाहिण वारे जा माशाअल्लाह लफ़्ज़नि में एतिरी ख़ुशबू हुई जो काफ़ी एनर्जी मिली आहे। देसी फ्लेवर असांखे खपे पियो देसी फ्लेवर हिते महसूसु थियो आहे त ॼाणे ॻोठ में वेठा आहियूं यानी माशाअल्लाह उहा ई जेका ॿराड़ीअ वारी हिकिड़ी चांहि ठहंदी जंहिंजे लाइ माण्हू विहंदा हुआसीं शाम जो उहा ई महसूसु थो थिए पियो। इंशा ताला के साहिब खां उहा ई चांहि जी तमन्ना था रखूं उमेद था रखूं। अदी हाणे मौज़ूअ ते अचूं था त डेंगी हिकु बुखार हिकु वायरस जे करे थिए थो। हीउ वायरस सभ खां पहिरीं त डिॼण जी का ॻाल्हि न आहे इहो कंहिं माण्हूअ खां ॿिए माण्हू में मुंतक़िल नथो थिए यानी ईअं न आहे त जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे डेंगी हिकिड़ो तशख़ीस थियो त बाबा हिनखे डेंगी बुखार आहे त उन खां ॿिया डिॼनि न छो जो अक्सर इहो बि ॾिठो वियो आहे त जेकॾहिं इस्पताल में चयो वञे थो त साईं तव्हांजे नंढड़े खे या भाऊ वॾे खे बुखार आहे पर उनखे डेंगी आहे त ॿिया उन खां परे था थियनि। असांजे इस्लाम में बि आहे त तव्हां कंहिंजी मिज़ाज परिस्थिती कयो कंहिंसां वञी तव्हां पुछो जेतिरा क़दम खणंदव ओतिरी नेकी आहे त उन्हनि ॾे अचण वञण में अञा उन जी सिहत बि लाइ दुआ करण में को हर्ज कोन्हे को उन लाइ फ़ाइदो। सो डॉक्टर साहब असां ब्रेक डाउन वधंदासीं ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त पोइ असां कॉल्स बि वठंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त असां पोइ हर पहलू ते अॼु ॻाल्हायूं त डेंगी वायरस जा जेके रीज़न्स आहिनि हर शइ ते। सो व्यूअर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक डाउन वधंदासीं ब्रेक खां पोइ असां अव्हांखे जॉइन कंदासीं। सो कीप वॉचिंग सिंध टीवी। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूअर्स हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुई ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं थोरी देरि खां पोइ कोशिशि कंदासीं तव्हांजी कॉल्स खे बि वठूं बट फ़िलहाल जंहिं मौज़ू ते असां ॻाल्हायूं पिया उनखे असां अॻिते कंटिन्यू कंदासीं। डॉक्टर वहीद पीरज़ादो साहिबु मौजूदु आहे। जी डॉक्टर साहिबु सो मां चाहींदसि त डेंगी जूं जेकी अलामतूं आहिनि ऐं छो थी थिए इन ते अव्हां ॻाल्हायो। जी डेंगी हिकु वायरस आहे जेको कंहिंखे बि लॻी सघे थो पोइ चाहे नंढो हुजे चाहे वॾो हुजे उनजी उमिरि जो का बि हद कान्हे का। ठीकु शुरूआत में छा थींदो आहे त हिकिड़ो अचानक बुखार थींदो आहे ऐं हिन डेंगीअ जो बुखार तेज़ थींदो तेज़। ठीकु आहे हाणे हीअ अलामतूं ॿुधायां पियो
कीअं थो फैलिजे उन ते बि ॻाल्हायूं था पर अलामतूं इहे आहिनि त हिकिड़ो त तेज़ बुखार ईंदो तेज़ बुखार सां मथे में सूरु थींदो पूरे जिस्म में भाञोड़ जंहिंखे असां चऊं सिंधी लफ़्ज़ आहे पीड़ या सूरु थींदो ॿियो ख़ासि निशानी हिन जी आहे त अखि में सूरु थींदो अखियुनि में पेरी ऑर्बिटल हिकिड़ो पेन थींदो आहे पेरी ऑर्बिटल यानी अखियुनि में बि हुनखे सूरु थींदो त मरीज़ असांखे ॿुधाईंदो या ॿारु ॿुधाईंदो त मूंखे बुखार थी वियो आहे पर मूंखे मथे में बि सूरु आहे ऐं मुंहिंजे लिंगनि में बि सूरु आहे मुंहिंजे बदन में सूरु आहे ऐं मूंखे अखियुनि में सूरु थो थिए पियो ॿियो जीअं ॾींहुं गुज़रंदो त सेकंड डे ते ॿार खे उल्टियूं शुरू थींदियूं उल्टियूं सां हाणे ॿार खे बुखार थियो ॿार खे भाञोड़ थी लिंगनि में सूरु थियो अखियुनि में सूरु थियो चकर अचणु लॻा पर ॿिए ॾींहं ते ऐं टे ॾींहं ते हुनखे उल्टियूं शुरू थींदी जेको खाईंदो उल्टी थींदी जेको खाईंदो उल्टी थींदी इहे डेंगीअ जूं मेन अलामतूं आहिनि ऐं थोरो हलंदो त उहो थकिजी पवंदो छो जो हिन वायरस जो इहो आहे त हे अंदरि ब्लड वेसल्स ते जेके असांजूं रगूं तंती सिरिश्तो आहे उन्हनि ते डायरेक्ट वञी हमिलो थो करे जंहिंजे करे उहो ॿारु थकावट बि जल्दी महसूसु थो करे ऐं ॿारु सुस्तु थींदो थो वञे पियो अञा जेकॾहिं उहो पीरियड वधंदो वेंदो त एतिरे ताईं थींदो जो हुनखे रतु अचणु शुरू थींदो पहिरें छा थींदो त चोथे ॾींहं ते या पंजे ॾींहं ते बदन ते नंढड़ा नंढड़ा हिकिड़ा दाणा निकिरी पवंदा ठीकु आहे यानी हिकिड़ा पर्पल टाइप जा हिकिड़ा जिस्म पूरे ते दाणा बि अची सघनि था छो जो हिन डेंगीअ जा क़िस्म आहिनि हाणे असांखे वक़्त जे कमीअ जे करे घणो त असां कोन डीप में वेंदासीं पर असां मुख़्तसिर अलामतूं ॿुधाईंदासीं त उहे यादि रखनि माण्हू त जेकॾहिं बुखार आहे तेज़ मथे में सूरु आहे लिंगनि में भाञोड़ आहे चकर थो अचे पियो ऐं अखियुनि में सूरु आहे कमज़ोरी महसूसु थो करे पियो त इन्हीअ खे कंहिं सुठे डॉक्टर सां अचो त मतां हिनखे डेंगी हुजे त उनजी तशख़ीस लाइ हलो सर कॉलर मौजूदु आहे ॾिसूं था त केरु आहे असां सां गॾु अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मैडम कहिड़ा हाल आहे ठीकु ठाक हो जी केरु मुखातिब आहियो केरु पिया ॻाल्हायो मां को कुतुबुद्दीन ॻाल्हायां थो कोयटा बलोचिस्तान खां जी दा माशाल्लाह एतिरो परे खां मां कॉल कई आहे जी दा छा सवाल आहे मुंहिंजो मैडम असां डॉक्टर साहिब को इहो पुछणु चाहियूं इन जी शुरू वारी निशानियूं कहिड़ियूं हूंदियूं जेको डेंगी थिए थो समीकरण इनखे बुखार थिए थो अचानक उनखे मलेरिया थींदो या टाइफाइड थींदो उनजी पहिरियों निशानी कहिड़ियूं हूंदियूं उन्हनि महसूसु कयो बाबा इनखे डेंगी थिए थो हाणे इहे ॾींहं छॾा ऐं पोइ पुछणु चाहियूं था असां ठीकु अदा अव्हांजो जेको सुवाल हुयो असां उन ते ॻाल्हाए चुका आहियूं ऐं वधीक असां कोशिशि कंदासीं त उन ते ॻाल्हायूं वॾी महिरबानी अव्हां कॉल कई ऐं सिर्फ़ु उहो ई वापसि सुवालु आयो त असांखे महसूसु कीअं थिए त डेंगी आहे या न आहे ऐं मां सम्झां थो त मां ॿ भेरा इन खे दोहराए चुको हुउमि ऐं लफ़्ज़ टू लफ़्ज़ मां हिकिड़ो साफ़ चवंदो थो अचां त ॾिसो साईं हाणे डेंगी मलेरिया टाइफाइड तव्हां नालो वरितो टई आहिनि बुखार जा पर मूं हिन में ॿुधायो त हीउ जेको बुखार थींदो उहो तेज़ ऐं यकदमि थींदो सडन ऑनसेट जंहिंखे चऊं हिकिड़ो हूंदो आहे स्लो पर हीउ यकदमि सां तेज़ बुखार हूंदो ऐं तेज़ बुखार सां गॾोगॾु मथे में सूरु पवंदो अखियुनि में सूरु पवंदो चकर अचणु लॻंदो थकावट महसूसु कंदो ऐं चोथे ॾींहं ताईं बल्कि टीहें ॾींहं ते उल्टियूं शुरू थींदियूं हाणे इहे अलामतूं आहिनि डेंगीअ ॾे थी वञनि पियूं इहे टाइफाइड ॾे कोन थी पियूं वञनि छो जो टाइफाइड में अखियुनि में सूरु कोन पवंदो चौथे या पंजे ॾींहं ते जिस्म ते दाणा ईंदा जेके पिनकिश कलर जा हूंदा नंढा नंढा जीअं इहा बीमारी अञा वधंदी जिस्म में अञा हिन जो फैलाव थींदो वेंदो त पोइ ब्लीडिंग चइबो यानी रतु अचणु शुरू थींदो पहिरें रतु छो जो कैपिलरीज़ जेके असांजे जिस्म में आहिनि वेनस उन सिस्टम खे जॾहिं वञी अफेक्ट थो करे त ॾंदनि मां रतु ईंदो आहे गम्स मां ब्लीड थींदो त अक्सर ॿुधाईंदा आहिनि ॿार खे त बुखार त थियो आहे पर हाणे हिनखे ॾंदनि मां बि रतु अचे थो या वात पची पवंदो आहे त अल्सर टाइप थी पवंदो आहे त चप जे पासनि खां बि ब्लीडिंग शुरू थी वेंदी आहे हाणे इहे मुख़्तसिर हिकिड़ियूं सिंपल थी वियूं इहे अलामतूं डेंगी बुखार जूं आहिनि सर हाणे ॿियो सुवाल इहो आहे त डेंगी फैलिजे छो थी जी ॾिसो हाणे असां जूं कुझु पंहिंजूं बि कोताहियूं आहिनि ऐं असां हाणे हुकूमत खे त न चऊं पर असां जेकॾहिं महलेदार पाण उपाउ वठूं बि काफ़ी उन में असां बहितरी आणे सघूं था ख़ासि तौर ते हीउ जेको थिए थो पियो उहो जेके असां वटि जेकॾहिं शहरनि जी ॻाल्हि कयां या ॿाहिरां जूं ॻाल्हियूं साॻियूं आहिनि पर कुझु मिलाए था ॻाल्हि कयूं जिते पाणी दुबनि में बीहे थो दुबनि में जेका ढंढूं आहिनि या नालियूं आहिनि जिते पाणी घणो बीहे थो पियो हे वायरस उते पैदा थियो थिए जेकॾहिं शहरनि जी ॻाल्हि था कयूं त जेके इंडोर प्लांट्स आहिनि जेके अंदरि बि रखूं था जंहिंमें पाणी था विझूं उहो पाणी ख़ुश्क कोन थो थिए त उन्हनि में बि थिए थो पियो
नंबर ॿी ॻाल्हि आहे त जेको असां टैंकियुनि में पाणी रखूं था पिया असांजी टैंकियुनि जी सफ़ाई कान थी थिए पई त हे वायरस उन में पैदा थिए थो पाणी जे अंदरि या अहिड़ा आहिनि घर जन में पाणीअ जो इंतज़ाम कोन्हे को त हू वॾा हिकिड़ा ड्रम भरे ड्रम रखंदा आहिनि या ब्लू रंग बाल्टियूं। जा मां ॾिठा आहिनि उहे ड्रम जेकॾहिं भरे था रखनि पिया त उन्हनि में बि उहो वायरस पैदा थो थिए वरी वधीक स्टडी जेका आई उहा इन में आई त जेके पंक्चर लॻाइनि था पिया गाॾियुनि खे हा हा त उन्हनि वटि जेको पाणी पियो हूंदो आहे अलाए केतिरनि ॾींहंनि जो हूंदो आहे उहो बि हिकिड़ो थाल भरियल हूंदो आहे भरिया पियो हूंदो आहे उन में उहो ट्यूब विझंदा आहिनि उन में वधीक इहो वायरस निकितो हो ठीकु। हाणे इहे वायरस जा ज़रिया आहिनि जितां हे फैलिजे थो अच्छा हिकु मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां या त जेको वायरस इहो आहे डेंगीअ जो इहो पाण एतिरो इन्फेक्टिव न आहे हाणे इहो जेकॾहिं पाण न आहे एतिरो त इहो काॾां थो अचे त इन जी स्टडी इहा आई आहे त जेको डेंगी जंहिंखे बुखार हुयो उन खे जॾहिं हिन चकु पातो बाइट कयईं त उन मां वायरस खयईं यानी कि मच्छर जेको इन्फेक्टेड माण्हू आहे छो जो वायरस त काॾां बि आयो पहिरियों यानी स्टडी थो ॿुधाए पियो त उन मां जेको मरीज़ आहे उनखे चकु हयईं उन मां हुन उहो वायरस खयो वरी वञी कंहिं ॿिए खे चकु हयईं त इहो उन ते मुंतक़िल करे आयो सम्झो इहा पैथोलॉजी ठीक यानी कि हिकिड़े इंसान जे कंहिं वायरस जे करे मच्छर एडीस हिकिड़ो वायरस आहे इहो पाण कोन्हे को बज़ार ख़ुदि को डेंगी इहो डेंगी फैलाए थो डेंगी माण्हुनि मां वरी ॿिए पासे ॾे इंसाननि में हा मां त कल्ह हिकिड़ो पढ़ियो त हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि इन जी हिकिड़ी मां इहो चवंदो हलां त हिन इहो मच्छर जेको आहे जेको डेंगी फैलाए थो पियो इहो मेल न आहे इहो फीमेल ई आहे फीमेल आहे मॉस्किटो यानी मेल मॉस्किटो कोन थो पियो या डेंगी फैलाए यानी इहा बि हिकिड़ो फीमेल आहे इंट्रस्टिंग ख़बर आहे इंट्रस्टिंग आहे त उहो थो फैलाए पियो हाणे फैलाइण जो तरीक़ो इहो ॿुधायूं त जेको इन्फेक्टेड पर्सन आहे जंहिंखे डेंगी आहे ऐं उनखे बाइट कयईं चकु पातईं उहो ई जेके अथसि वायरस वरी कंहिं ॿिए में मुंतक़िल वञी थो करे पियो लाज़मी ॻाल्हि आहे जेको रत चूसे थो वरी उहो कंहिं ॿिए में मुंतक़िल थो करे वायरस जी सूरत में त उहो लाज़मी ॻाल्हि आहे त को प्रॉब्लम थींदो कॉलर मौजूदु आहे उन्हनि सां मुखातिब थियणु चाहींदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु पियो ॻाल्हायो दी जी मूंखे डॉक्टर साहब जो 4 महीने जो बेबी आहे जी जी त हुनखे ज़ुकाम ऐं थोरी ग़िज़ा खाराए थी सघां ऐं अगरि थोरो कुझु खारायां त हुनखे मोशन था थियनि सही अच्छा ॿाड़ी केतिरी आहे अव्हां जी 4 महीना 4 महीना जी 5 में स्टार्ट थियो आहे 5 में स्टार्ट थियो आहे अव्हां हुनखे का बि ग़िज़ा ॾियो थियूं त मोशन था थियनि हुनखे जी जी अगरि हल्की फुल्की ग़िज़ा था खारायूं त मोशन था थियनि जी अदी तव्हांखे जवाबु ॾियां थो जेकॾहिं 4.5 महीननि जी बेबी बि आहे त तव्हां इन खे मुर्गी न खारायो हाणे इहो पीरियड आहे जॾहिं असां वीनिंग स्टार्ट कंदा आहियूं यानी जेका पहिरीं ग़िज़ा असां ॾींदा आहियूं त पहिरीं ग़िज़ा असांजी हुअणु घुरिजे हिकु त बिल्कुलु पटड़ी जंहिंखे चऊं चिटड़ी जेको ॿारड़ो पीए हाणे उहा कंहिं में हूंदी आहे उहा असां घर जूं खिचड़ियूं ठाहिणु छॾे ॾींदियूं आहिनि असां घर में चांवरनि जी खिचड़ी ठाहियूं बजाए इन जहिड़ो असां कंहिं दॿनि ते वञूं ॿाहिरियूं शयूं वठूं असां खिचड़ी घर में ठाहे सघूं था खिचड़ीअ जी हाणे रेसिपी त तमामु सवली आहे सभिनी खे ख़बर हूंदी पर मां वरी बि रिपीट कंदो हलां थो पियो त चांवर पहिरियां ई त जंड ते पीअंदियूं असांजूं अमड़ियूं सभिनी ॾिठो पर जेकॾहिं हाणे पीअूं नथा त हाणे ग्राइंडर अची विया आहिनि ग्राइंड कयो ग्राइंड नथा कयो त भला उन्हनि खे कुटियो पोइ उहो मैदो ठाहियो मुङनि जी दाल बि तव्हां थोरी मैदो ठाहियो हाणे तव्हां हिकिड़ो चमिचो चांवरनि जो उहो पीठल खणो ऐं चोथों हिसो मुङनि जे दाल जो विझो इहो खीर में पचायो ऐं उन में हिकिड़ो चमिचो तव्हां तेल जो विझो हाणे इन खे एतिरो पचायो जो पची वञे पर उहो पाणेठ वांगुरु हुजे छिटरो हुजे छो जो ॿार खे ॻहणो न आहे ॻहण ऐं पीअण में फ़र्क़ु आहे भेण हाणे जेकॾहिं उहो ॿार खे पीआरींदासीं त उहो को बि नुक़सानु न ॾींदो चांवर थधो आहे ऐं सुठी शइ आहे ग़िज़ा आहे पर जेकॾहिं अञा ॿी का सवली शइ आहे त तव्हां हुनखे कस्टर्ड ॾेई सघो था तव्हां हुनखे सूजीअ जी खीर ॾेई सघो था तव्हां हुनखे साबूदाना ॾेई सघो था फ़िलहालु तव्हां हुनखे इहे शयूं हलायो पूरो महीने खां अञा मां चवंदुसि त तव्हां हुनखे 6 हफ़्ता तव्हांजो ॿारु दस्त कोन कंदो छो जो जेसि ताईं हुनजो डाइजेस्टिव सिस्टम डेवलप थिए सही तरीक़े सां कमु करणु शुरू करे इहा जेका खिचड़ी पाणीअ वांगुरु ठाहीसीं इन खे कॾहिं नमकीन रखो ऐं कॾहिं मिठो रखो छो जो ॿार खे टेस्ट बि डेवलप करणी आहे ईअं न आहे त ॿारु सिर्फ़ु रुॻो मिठो पीए या ॿारु रुॻो पोइ चहिरियूं शयूं खाए बल्कि वॾा ईअं कोन था करे सघनि ॿार त वरी इहो महिरबानी कंदी कंदो त तव्हांजे बचड़े खे हलाव कंदो सिहतयाबी मिलंदी ऐं दस्त कोन ॾाढी वॾी महिरबानी उमेद आहे तव्हांखे जवाबु मिली वियो हूंदो सर वापसि असां पंहिंजे उन मौज़ू खे कंटिन्यू कंदासीं बट चांहि नेस्ले एवरीडे जी चांहि अची चुकी आहे बिल्कुलु साईं महिरबानी
सर पी ॾिसो उन खां पोइ ॿुधायो त तव्हांखे ही नेस्ले एवरीडे जी चांहि कीअं लॻी, हुन जो ज़ाइक़ो कीअं आहे, रंग कीअं आहे, ऐं जॾहिं मूं चयो त हीअ एक्सपर्ट्स जी पसंदीदा तरीन चांहि आहे। सो हिकिड़ो सवाल करिणो डॉक्टर साहब जे अगरि तव्हांखे मौज़ू ऐं बहितर लॻे थो त एवरीडे जेको आहे खीर इहो बि ॿार खे पीआरे सघिजे थो? साईं बिल्कुलु पीआरे सघिजे। इहो बि तव्हां ॿारनि खे जी माइरनि खे ॿुधाइजो। मां सम्झां थो तव्हां सुठी ॻाल्हि कई आहे, पर एवरीडे जी प्रोडक्ट त सुठी आहे नेस्ले, ऐं नेस्ले जे जेके बि आहिनि, मां हाणे ब्रांड जो को नालो नथो खणां, पर हाणे ज़ाहिर आहे नेस्ले जा जेके मतिलबु जूसिस आहिनि, डिफरेंट थिंग्स आहिनि, उहे सभु ॿार वठनि था पिया ऐं ॿारनि खे खीर इहो मिले थो पियो। ऐं तमामु सुठी इहा ॻाल्हि आहे त हीअ जेका चांहि जेका आहे असां कहिड़े घर जो इंतज़ारु कोन्हे, तव्हां ऑफिस में बि ठाहे सघो था, तव्हां पंहिंजे स्कूल कॉलेज में ठाहे सघो था पिया, ऐं तव्हां सुठी हिकिड़ी अञा असांखे सम्झाईंदव, पर कलर ॾिसी करे दिलि ख़ुशि थी आहे त उन ॻोठ ॿराड़ी ॻोठड़े में वेठो आहे जिते कड़क चांहि आई आहे। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे मज़ो ईंदो। इहो ई त सॼो कमाल आहे नेस्ले एवरीडे वारनि। इहो ई कमाल आहे, इलाही सस्ती आहे। हूअं जेकॾहिं ॿाहिरां असां चांहि घुरायूं था महांगी थी 50 रुपए जो कप, ऐं हाणे ॾिसो इलाही सस्ते में चांहि, उहा बि अहिड़ी ज़बरदस्त। हाणे शाशे जेको असां हिते वठूं था इहो आहे टोटल 10 रुपए जो। 10 रुपए जो 10 रुपए में का ख़ासि अहिड़ी का कोन्हे का, तव्हां मज़ेदार चांहि पी सघो था ऐं इलाही आसानी सां तयार बि थी वञे। सो चांहि खे बि पीअंदासीं ऐं मौज़ू खे बि गॾु ई गॾु अॻिते कंटिन्यू कंदासीं, छो जो वक़्तु इलाही महदूद आहे ऐं असां चाहींदासीं त वधीक इंफॉर्मेशन जेतिरी पहुचाए सघूं था ओतिरी असां पहुचायूं। सो अव्हां ॿुधायो त पाणी, हिकिड़ो रीज़न त पाणी थी वियो, ऐं ॿियो रीज़न इहो थियो त जेकॾहिं को पहिरियों माण्हू खे डेंगी आहे उनखे चकवाणी वरी कंहिं ॿिए खे वञी हणे उन मां फैलिबी आहे। इन खां अलावा अलामतूं कहिड़ियूं आहिनि? इन खां इहो अलामतियूं थींदियूं, छो जो हाणे 3 क़िस्मनि जो वायरस आहे, अञा तहक़ीक़त हले थी पई। हिकिड़ो त हेमोरेजिक आहे, जंहिंमें इहो रतु थो अचे, ॿियो डेंगी शॉक सिंड्रोम आहे, जेको मरीज़ जॾहिं पहुचे थो त हुनजो ब्लड प्रेशर एतिरो किरियल आहे जो हू शॉक मिलियो थो वञे, जंहिंखे असां शॉक मैनेजमेंट ॾींदा आहियूं। यानी उहो सुस्तु हूंदो, पीले रंग जो थी वेंदो ऐं बुखार जी ज़्यादती हूंदसि। हाणे सुठे डॉक्टर वटि ईंदो हिन दौर में त सिंपल हिकिड़ी CBC टेस्ट त कराए, CBC कंप्लीट ब्लड काउंट, CBC। जेकॾहिं डेंगी एंटीजन नथो कराए, अफोर्ड नथो करे, त कंहिं सुठे सरकारी अस्पताल में वञे। हाणे उते किट्स अची वियूं आहिनि ऐं उहे डेंगीअ जूं मुफ़्त में टेस्ट थियनि थियूं पयूं, त जेकॾहिं डेंगीअ जा एंटीजन पॉज़िटिव आहिनि त उन तरीक़े सां इलाजु थींदो, पर जेकॾहिं न आहिनि त CBC में बि असांखे काफ़ी मालूमात मिले थी। इन CBC में हिकु त हीमोग्लोबिन घटिबो, छो जो मां इहो ई ॿुधायो त उहो वञी थो डायरेक्ट कैपिलरीज़ ते असरु रखे, जंहिंजे करे उहो ब्लड जी सर्कुलेशन बि मुतासिर थी थिए पई, ब्लड खे चूसे थो, ब्लड ख़तमु थो थिए, त हेमोग्लोबिन घटि हूंदी। नंबर ॿियो ॻाल्हि आहे त जेके TLC सफ़ेद रत जा ज़रा इहे बि घटिजी था वञनि। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां चयो त हिकिड़ियूं अलामतूं मां ॿुधायो त भई पहिरें ॾींहुं हे थींदो, ॿिए ॾींहुं हे थींदो, 3 ॾींहं हे थींदो, 5 ॾींहंनि ताईं ब्लीडिंग स्टार्ट थी वेंदी, पर 5 ॾींहं असां मरीज़ खे एतिरो लोड़ायूं छो? त कहिड़ी उहा इम्पोर्टेंट साइन आहे जेकॾहिं उहा नज़र अचे थी मरीज़ में त फ़ौरन उनखे कंहिं डॉक्टर ताईं पहुचाए वञे, छो जो लाज़मी ॻाल्हि आहे जेतिरा मुंहिंजा हीमोग्लोबिन्स घटिबा ओतिरो अव्हां जी ज़िंदगी ख़तरे में वेंदी। सो बहितर आहे त माण्हू ख़तरे खां पहिरियों ई बचे, कुझु एहतियात करे। जी डॉक्टर, जीअं ई बुखार ॿार खे थिए थो त बुखार ॾिसनि था त मां हिकिड़ी लफ़्ज़ ॿुधायो त कॾहिं हिकिड़ो जल्दीअ में तेज़ बुखार, जल्दीअ में ऐं तेज़ बुखार पहिरीं अलामत। हिकिड़ो हूंदो आहे त हल्को हल्को बुखार रहियो, या कॾहिं शाम जो आयो, कॾहिं सुबुह जो आयो, ठीकु आहे। जेकॾहिं वालिदेन खे टाइम न मिलियो, डॉक्टर ते न पहुची सघिया त हुन पंहिंजो ई को शरबत पियारे छॾियो, जेको बि ग़लति आहे। जेकॾहिं बुखार तेज़ीअ सां आयो आहे, एतिरो तेज़ ॿार खां आहे जो भले हू ॾके थो, भले मलेरिया जा सिम्टम्स मिलनि, जंहिंमें शिवरिंग थींदी आहे, ॿारु ॾकंदो आहे, ॾकणी पैदा थींदी आहे, त बि कंहिं सुठे डॉक्टर ते वटि वञे, छो जो हे उहो हाणे दौरु अची वियो आहे। छॾो असां वटि स्प्रे न आहिनि थियल, मां इन लेवल ते ॻाल्हायां नथो त भला इहो छो फैलिजो, इहे जेके दुबनि में पाणी छो ख़तमु न थियो, या इहो हिकु त अवेयरनेस कान्हे का, ॿियो इन ते का स्प्रे कोन थो थिए। जेकॾहिं स्प्रे जीअं हाणे पुराणे दौर जी मां ॻाल्हि कयां, 1975, 76, 77 जो दौरु हुयो त हिकिड़े पीले रंग जा जहाज़ मथां उॾंदा हुआ, पर अॻु में पंफलेट विराया वेंदा हुआ त हिन इलाइक़े ते फलाणे ॾींहं ते स्प्रे थींदो, त मां उन ते नंढो हुउसि, असां ॾिसंदा हुआसीं त उहो असांखे मनो कई वेंदी त उन जहाज़ खे ॾिसो बि न। पोइ जॾहिं स्प्रे थींदो हो त उन्हनि लोढ़नि मां, झंगनि जरनि मां, उन दुबनि मां नांग मरंदे ॾिठासीं, मच्छियूं मरंदे ॾिठियूंसीं, मतिलबु जरासीम मरंदा, काफ़ी मलेरिया ते कंट्रोल थींदो हो।
ॿियो मलेरिया प्रोग्राम बि एतिरो इफेक्टिव हुयो जो हर घर में वञी उहे दवा खणी वञिबा उते कैंप हणिबी हर हिकु घर में लोढ़े में दीवारुनि ते स्प्रे थींदो हो तमामु सुठी ॻाल्हि ऐं हर 6 महीननि खां पोइ पर हाणे उन लेवल ते उहो कमु थिए कोन थो इहे ख़बर न आहे छो एतिरियूं लापरवाहियूं आहिनि ऐं दुबनि जी जेसिताईं उहा ॻाल्हि कई त असांजूं बि किथे कोताहियूं आहिनि अवेयरनेस आहे टीवीअ ते वेही असां 2 कलाक 4 कलाक 8 कलाक ॻाल्हायूं था त हे कमु अवां हीअं कयो उन जे बावजूदु जेकॾहिं इहे शयूं थियनि थियूं त पोइ अवेयरनेस आहे असांजी पंहिंजी थोरी लापरवाही आहे ॾिसूं था त लाइन ते केरु आहे अस्सलाम वालेकुम हेलो फौजिया शाह ओके सोबिया जी मूंखे डॉक्टर साहब खां कुझु पुछणो हो जी जी अदी पुछी सघो थियूं छा पुछणो आहे भेण जी मुंहिंजी बेबी आहे 1 साल जी 1 साल जी धीउ आहे जी हा मूं हुनखे कल्ह ई नीडो प्लस स्टार्ट कयो हो 4 ऑन्स मूं पियारियो हूंदो ऐं हुनखां पोइ मूं जेका रूटीन में डाइट हूंदी आहे उहा ॾिनी सिरलैक वग़ैरह ॾिनो ऐं हिकिड़ी मूं निज गेह में ठहियल हूंदी आहे न जेका लेडीज़ खाईंदी आहे बादाम पिस्ता वग़ैरह हूंदा आहिनि उहो मूं 2-3 स्पून हुनखे खारायो न लेकिन हू राति खां पोइ उल्टियूं बि करे बुखार वग़ैरह तो कोन्हे लिंग थोड़ा गरम हुआ लेकिन हुनखां पोइ बुखार कोन्हे पर हुनखे न उल्टियूं बि थियनि फीड बि करे थी मदर फीड ते बि आहे त हू फीड करे पई पोइ उल्टियूं बि करे तव्हां मूंखे ॿुधायो छा करियां ठीकु आहे अदी डॉक्टर साहब को सवाल आहे न ठीकु आहे अदी वॾी महिरबानी अव्हांखे जवाबु ॾियूं था ठीकु आहे लख थोरा अव्हांजा अव्हां कॉल कई जी डॉक्टर साहब अदी हाणे जेको तव्हां बेबीअ खे नीडो प्लस ॾिनो आहे या जेका ग़िज़ा ॿुधाई आहे तव्हां जारी रखो मां त चवंदुसि त खीर एतिरो न ॾियो छो जो 1 साल खे क्रॉस कयो अथई त हाणे हुनखे मथी ग़िज़ाउनि ते आणियो थोरो डाइट पर तव्हां शायदि हुनखे जेको ख़ुश्क मेवनि जी ॻाल्हि कई उहे थोरा ज़्यादा ॾिना आहिनि ड्राई फ्रूट जेको हुन हज़म न करे सघिया आहिनि उनजे करे हुनखे उल्टियूं शुरू थियूं आहिनि बज़ाहिर जेकॾहिं इन ॿार जो गलो ॾिसिजे हा या की ॿियो को सिम्टम त पोइ अञा वधीक ॿुधाए सघिजे हा पर जेकॾहिं न त बज़ाहिर हिन महिल तव्हांजे जेका ॻाल्हि आहे त उन मां इहो आहे त हुनखे ओवर बर्डन थियो आहे जॾहिं ओवर बर्डन थींदो ओवर फीडिंग थींदी आहे त उहो ॿारु उल्टियूं कंदो आहे त हाणे जेकॾहिं ॿारु उल्टियूं करे थो त उल्टियूं सेट थी वेंदियूं बुखार कोन्हे को माना का हाई रिस्क ग्रुप में न आहे ॿारु त तव्हां इनखे ORS ॾियणु शुरू कयो जेका फीड हुनखे ॾियो था पिया उहा कंटिन्यू कजो बंदि न कजो पर हुनखे निमकोल 4 गिलास पाणी में ठाहे रखो पोइ थोरे थोरे वक़्फ़े सां चमचे सां ईअं न आहे त ॿार खे तव्हां मुसलसल पियारींदा रहो त उहो अञा उल्टियुनि में इज़ाफ़ो ईंदो थोरो थोरो वधी जेकॾहिं छा चइबो आहे चमचे सां पियारणु शुरू कंदो त इहा उल्टियूं बंदि थी सघे ठीकु अच्छा डॉक्टर साहब निमकोल त घर में बि तयारु थींदो आहे ऐं अक्सर ईअं थींदो आहे त खंडु फोटो ऐं अहिड़ियूं शयूं मिलाए करे ऐं घर वारो लाज़मी ॻाल्हाए त सुठो बि हूंदो आहे अदी हाणे असां वटि त होममेड त हर शइ आहे पर ठाहे केरु इहो वॾो मसइलो आहे जेकॾहिं इहा इन ॻाल्हि ते चवंदा त इन पैकेट्स ते छो था वञनि त ॿाहिरों पैकेट्स वठी मुख़्तलिफ़ क़िस्म जा सिरेलेक छो था खाराइनि मां जेकॾहिं ग़िज़ा ते इहो ॻाल्हायां त भला सॼो मीडिया ॾेखारियो आहे जेके नगेट्स आहिनि जेके नूडल्स आहिनि जेके चिप्स आहिनि जेके पापड़ आहिनि पोइ छो था असां अञा खारायूं हेतिरो तव्हांखे मीडिया होशियारु कयो आहे तव्हांखे न्यूज़ पेपर्स में इतला मिलिया आहिनि तव्हांजा ॿचड़ा तव्हां वेही ॾिसो था पोइ बि असां उहे ॾियूं था पिया त पोइ असां छा कयूं डॉक्टर साहब इहा ई ॻाल्हि कई त अवेयरनेस असां ॾेई चुका आहियूं बल्कि असां ॾियूं बि था पिया इवन असां हिन महिल बि अवेयरनेस पिया ॾियूं ऐं मूंखे नथो लॻे त असांजे हिन प्रोग्राम खां पोइ ॿुधण खां पोइ बि जेकॾहिं को दुॿो कंहिं घिटीअ में हूंदो त उन ते मिटी विधी वेंदी मां यकीन सां चई सघां थी ऐं माज़रत सां ॾुख में बि अव्हांखे थिए पर हक़ीक़त आहे हक़ीक़त इहा ई आहे त अव्हां पंहिंजो नुक़सानु पाण था कयो बाक़ी जेसिताईं असांजी ज़िमेदारी आहे असां पंहिंजी ज़िमेदारी खे निभायूं पिया सो वापसि असां पंहिंजो हुन मौज़ू ॾे ईंदासीं डेंगी जी सा ॻाल्हि पई हले डेंगी असांजूं जेके घर जे भरिसां जेके नालियूं आहिनि जेकॾहिं ॻोठनि में आहिनि त बि उन्हनि जी सफ़ाई कान थी थिए पई हुन में ड्रब ॼमींदा वञनि उनमें हर शइ उते ड्रब उहे घिटियुनि में पाणी आहिनि उहे ॿार उतां घुमनि था पिया उतां उहे ब्रीथ साहु खणनि था पिया उतां उहे बीमारियूं वठनि था पिया ॿार किरी था पवनि पिया या उन जे भरिसां सुम्हूं था पिया त इहे मलेरिया इहे मच्छर इहे डेंगी उतां अचनि था पिया सही छो जो असांजो सिस्टम जेसिताईं इम्प्रूव न थींदो तेसिताईं कंट्रोल कोन कंदासीं पर असां पंहिंजे घर खे पंहिंजे कुंबे खे त बहितर कयूं ऐं उहो तरीक़ो इहो आहे त सफ़ाई जेकॾहिं तव्हांजे घर में को दुॿो आहे को पाणी भरियल आहे को मटको आहे उन मट खे साफ़ु कोन हथु कंदासीं जेकॾहिं भरणो आहे त उनखे उन में पाणी विझंदा वेंदासीं ॿार जो हथु जेको बि आहे उहो गिलास उन मट जे अंदरि वेंदो उहो पाणी पिया पीअंदासीं पर उनजी सफ़ाई कान हूंदी लापरवाहियूं इंतिहा आहिनि बिल्कुलु सही त जेकॾहिं डेंगी खे बचाइणो आहे त तव्हां पंहिंजे घरनि में सफ़ाई रखो इवन जेके असांजा पर्दा लॻल आहिनि सिर्फ़ु इहे सजावट जे लाइ न आहिनि इन्हनि खे साफ़ बि कयो वञे छंडणु खपे छंडणु घुरिजे को हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं हुजे
जेको इन्हनि शयुनि जी सफ़ाई रखे इन्हनि मां एलर्जियूं थियनि थियूं इन्हनि में मच्छर उहे लिकनि था उहे मच्छर राति जो असांखे चकु था पाइनि उन्हनि मां असांखे बुखार था थियनि पिया मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा डेंगीअ जा त इन्हनि ते असां कंट्रोल करे सघूं था डेंगी डिॼण जी का ॻाल्हि न आहे हे प्रोग्राम सिर्फ़ु इन करे था कयूं त डेंगी कुझु बि कोन आहे सिर्फ़ु सपोर्टिव आहे हाणे असां डेंगीअ जे लाइ इहो ॻाल्हायोसीं त तेज़ बुखार हुजे उल्टियूं लॻनि मथे में सूरु हुजे अखियुनि में सूरु हुजे लिंगनि में भाञोड़ हुजे या जेकॾहिं जिस्म ते दाणा अची वञनि मां त इन करे दोहरायां थो त जीअं तव्हांखे वधीक इन लाइ तयारु रखो त डिॼो कोन कंहिं सुठे डॉक्टर सां वञो हाणे मूं इहो ॿुधायो त हे हिकु वायरस आहे अदी वायरस लाइ को एंटीबायोटिक जी ज़रूरत कान्हे का अंटिल अनलेस उहे प्रूव अदरवाइज़ त को ॿियो को सुपर एडेड इन्फेक्शन त कोन्हे को त असांखे एंटीबायोटिक जी ज़रूरत पए त अच्छा हिन में बुखार में एस्प्रीन करे न ॾिजो अक्सर थींदो आहे त मथे में सूरु आहे हिकिड़ो टेबलेट डिस्प्रीन खाई छॾीसीं या इहो अञा नुक़सानकार आहे इहो अञा उनखे वधाईंदो ऐं इहो एतिरे ताईं जो ब्लीड करे सघे थो मरीज़ अच्छा डॉक्टर साहब हिकिड़ी ॿी ॻाल्हि त अक्सर हाणे ॾिसो जेका मां पाणी ॻाल्हि कई ऐं अवां बि हिकिड़ी कैंप अहिड़ी मुनक़िद कई पई वञे जिथे अवां वञो पिया ख़ासि तौर ते डेंगी खे कवर करण जे लाइ ट्रीट करण जे लाइ बहरहाल जंहिंखे डेंगी थी वञे छो जो अॼुकल्ह त सिंध में इलाही घणी आहे थी सघे थो त हिन महिल मरीज़ बि असांखे ॾिसंदा हुजनि ऐं उन्हनि जा वारिस बि असांखे ॾिसंदा हुजनि त जिन खे डेंगी थी वञे उन्हनि जी डाइट छा हुजणु खपे ऐं उन्हनि जा एहतियात छा हुजणु खपनि ऐं कहिड़ी सूरत में फौरी तौर ते उनखे अवां हिकिड़ो एमरजेंसी सिचुएशन क्रिएट थिए थी मां पंहिंजनि मारूड़नि खे दोस्तनि भाउरनि खे इहे मशवरो ॾींदुसि त जेकॾहिं डेंगी बुखार तव्हां तशख़ीस कई ऐं डेंगी पॉज़िटिव आयो आहे त परेशान न थियो तव्हां सिर्फ़ु उनखे पैरासिटामोल हर 4 कलाकनि खां पोइ उमिरि जे हिसाब सां ऐं वज़न जे हिसाब सां पिया डोज़ ॾींदा रहो सिर्फ़ु डोज़ हर 4 कलाकनि खां पोइ त जीअं बुखार ते कंट्रोल कयूं नंबर ॿी ॻाल्हि आहे त सुनत तरीक़ो आहे त तव्हां हुनजो हथु मुंहुं धोरायो ॿार जो तव्हां हुनखे पटियूं न रखो हुनखे तव्हां वॉशरूम में वठी वञो हुनजो ॿाहूं ॼंघूं धो मां त चवंदुसि हुनखे तव्हां विंझारियो रोज़ साफ़ु सुथिरो रखो त जीअं जरासीम झड़िजी वञनि सफ़ाई थी वञे पाणी घणो पीआरणो आहे ॿारु पाणी नथो पीए त तव्हां कहिड़ो बि फ्लूइड ॾियो जूसिस ॾियो ताज़ा घर में जूसिस कढी ॾियो असां वटि अलाह साईं जूं नेमतूं आहिनि तव्हां वटि सूफ़ हिन महिल आहे हिन वक़्तु असां वटि ॾाढ़ूं आहे केलो आहे कीनू अची विया आहिनि तव्हां वटि छा न आहे असां वटि सभु कुझु आहे असां उहे ताज़ा जूस कढी ॿारनि खे पियारियूं जेकॾहिं ॿार ॾो खाए पिए थो त जेतिरो चाहे घर जो खाए ॿाहिरों का बि शइ न ॾियोसि छो जो ॿियो को बि इलाजु कोन्हे को सिर्फ़ु इलाजु आसान ऐं बहितर इहो आहे त हे जेके प्लेटिलेट्स आहिनि प्लेटिलेट्स जेके घटिजी था वञनि पिया उन्हनि जो आसान तरीक़ो इहो आहे छो जो असां इस्पतालनि में बि दाख़िलो करे इहो फ्लूइड था ॾियूं ड्रिपूं था लॻायूं त ड्रिप लॻाइण खां बहितर आहे त जेकॾहिं ॿार ॾो या वॾो ओरली यानी मुंहं सां वठे थो पीए थो त इन खां वधीक को इलाजु कोन्हे ॿी ॻाल्हि डॉक्टर साहिबु त अॼुकल्ह असां वटि इहो बि हिकु ट्रेंड आहे त जेको बि इवन केरु पुछण बि वेंदो आहे की मरीज़ खां त ॿाहिरियां जूसिस वठी वेंदो आहे बजाए तव्हां फ्रूट्स वठी वञो या कहिड़ी शइ हुजे इवन घर वारा बि कोशिशि कंदा आहिनि दॿे वारो जूस ॾेई छॾियो बसि इहो मरीज़ जे लाइ ठीकु आहे सो इन ते असां ॻाल्हाईंदासीं पर पहिरियों चाहींदासीं त ॾिसूं त केरु आहे लाइन ते असां सां गॾु मौजूदु अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी अदा केरु पिया ॻाल्हायो शिकारपुर मालाबत सुमरोद जी अदा साईं छा चवणु चाहींदो छा सुवालु आहे अव्हांजो हा गुज़िरियल 1 साल खां मूंखे खंघि रहे थी पई डॉक्टर साहिब सां ॻाल्हायांव थोरो जी अदा जी भाउ ॿुधां पियो जी जी हा सर मूंखे गुज़िरियल 1 साल खां वठी खंघि रहे थी पई ऐं जॾहिं खंघि मूंखे उन टाइम मुंहिंजी जान सॼी माना पुठियां पघिरजी वेंदी आहे जी भाउ तव्हां कॾहिं एक्सरे करायो आहे भाउ जी जी हा एक्सरे करायो आहे ऐं हेरा मेडिकल सखण मां पंहिंजो इलाज बि करायो आहे शफी मोहम्मद कंवर आहे डॉक्टर भाउ मुख़्तसिर मां इहो ॿुधाईंदुमि त जेकॾहिं तव्हांखे 6 सालनि खां खंघि आहे तव्हां एक्सरे करायो आहे त तव्हां पंहिंजे बलगम जो टेस्ट बि करायो ऐं हिकिड़ियूं मुख़्तसिर टेस्टियूं आहिनि उहे बि करायो जेकॾहिं तव्हांजे एक्सरे में को पेच को सफ़ेद धॿो आयो आहे किथे बि यानी अलाह साईं असांखे जेके 2 फिफड़न आहिनि उन में बि 3 हिसा आहिनि कहिड़े हिसे में बि जेकॾहिं थोरो बि को इन्फेक्शन आहे तव्हां CT स्कैन करायो 6 साल इलाही पीरियड आहे ऐं जेकॾहिं बीड़ी सिगरेट पीअंदड़ आहियो त महिरबानी करे उन खां परे थी वञो ऐं जेकॾहिं न आहियो त कंहिं अहिड़ी सोबत में न वियो जिते ज़्यादा धुओं हुजे उहो धुओं बि तव्हांखे नुक़सानु ॾींदो त तव्हां खंघि ख़तमु थी सघे थी अहिड़ो को वॾो मसइलो सो अदा वॾी महिरबानी अव्हांजी ऐं डॉक्टर साहिबु अव्हांजा बि थोरा था आहियूं थोरा अव्हांजा क़ीमती वक़्तु तव्हां कढियो ऐं ख़ासि तौर ते हीअ हिकिड़ी इलाही ईअं चए त पेचीदा बीमारी आहे इन हवाले सां अवेयरनेस असांजे व्यूवर्स खे ॾिनी सो आख़िर में छाजे करे जो हिन खां पोइ वरी असांजो हिकिड़ो ॿियो सेगमेंट स्टार्ट थियण वारो आहे सो कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो व्यूवर्स खे मां सभ खां पहिरीं पंहिंजनि भाउरनि खे इहो अर्ज़ु कयुसि त महिरबानी करे पंहिंजनि ॿारनि खे तालीम ॾियारायो तव्हां इहा शिकायत न कयो त स्कूल कोन्हनि
तव्हां इहा शिकायत कयो त असांजे ॿारनि खे तालीम कान्हे, तव्हां उन्हनि मनहनि में उन्हनि कंहिं वणनि जे छांव में विहारे पंहिंजनि बचनि खे पढ़ायो, उन्हनि उस्तादनि खे वञी सतायो ऐं उहे तव्हांजे ॿारनि खे तालीम ॾियनि। सिहत जे लाइ ॿारनि सां न खेॾो, पुराणा रखियल शरबत न पियारियो, ढकणनि सां न पियारियो, थी थो सघे उन्हनि जो मुदो ख़तमु थी वियो हुजे त कंहिं सुठे डॉक्टर सां लह विचड़ में अचो। ऐं आख़िर में चवंदुसि त ॿारनि खे हिफ़ाज़ती टुका हणण न विसारियो। तमामु सुठी ॻाल्हि सर, वॾी वॾी महिरबानी लख थोरा मुंहिंजा। जी व्यूअर्स, ब्रेक न वधंदासीं। ब्रेक खां पोइ असांखे हिकिड़ो ॿियो महिमान जॉइन कंदो ऐं स्टोन्स जंहिंखे असां नगीना बि चऊं था ऐं पथर बि चऊं था, त उहे लाज़मी ॻाल्हि आहे त इंसान जे उमिरि जे हिसाब सां, डेट ऑफ बर्थ जे हिसाब सां हुनजे लाइ सजेस्ट कया वेंदा आहिनि। सो अॼु असां कोशिशि कंदासीं त उन्हनि सभिनी शयुनि ते ॻाल्हायूं, बट वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो। ऐं ब्रेक खां पोइ अव्हांखे जॉइन कंदासीं, रहिजो असां सां गॾु। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स, हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पहिरियों असांजी जेका ॻाल्हि ॿोल हले पई, इलाही इंफॉर्मेटिव कचहरी हुई। उमेदु आहे तव्हां सभिनी खे तमामु घणी पसंदि आई हूंदी। ऐं हाणोको जेको हिसो आहे उहो मज़हबी एतबार सां ऐं दुनियावी एतबार सां इलाही घणो ख़ासि आहे। छाजे करे जो मूंखे ख़बर आहे त असां जंहिं मां अव्हांखे ॿुधाईंदमि त अॼु असां कहिड़े टॉपिक ते या छा छा प्रोग्राम में डिस्कस करण वारा आहियूं, तव्हांजो इलाही कॉल्स ईंदियूं ऐं इहा असांजे लाइ हिकिड़ी ख़ुशि आहिनि ॻाल्हि हूंदी आहे। अव्हां बिल्कुलु कॉल करे सघो था। ऐं जेकॾहिं अव्हांजे घर में को घरेलू मसइलो आहे, अव्हांजी ज़िंदगी में को प्रॉब्लम आहे, रिश्तनि में के मसइला अचनि था पिया, या अक्सर ईअं थींदो आहे इंसानु कंहिं बि शइ खां मुतमिन न हूंदो आहे, सेटिस्फाई न हूंदो आहे, त मज़हबी एतबार सां अव्हांखे कहिड़ियूं उहे शयूं आहिनि, कहिड़ा उहे सुठा कम आहिनि जेके करणु खपनि त जंहिं मां खे रूहानी सुकून बि मिले, ज़िंदगी जे जेके मामला अव्हांजा ख़राबु आहिनि उहे बि सभु सही थी वञनि। सो अव्हांखे ॿुधाईंदी हलां। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जीअं त मूं ब्रेक ते वञण खां पहिरियों हिकिड़ी ॻाल्हि कई त नगीना असांजी ज़िंदगी में इलाही घणा अहमियत रखंदा आहिनि। हे त मूंखे कूड़ो पातल आहे, इन करे मां हिन ते कुझु नथी ॻाल्हाए सघां। बहरहाल जेकॾहिं मां रियल नगीनो पायो था, असुलु पायो था, त उन जा कुझु ख़ुशूसियतूं हूंदियूं आहिनि। ऐं अव्हांजे ईअं चइजे त डेट ऑफ बर्थ, तव्हांजूं सॼियूं शयूं ॾिठियूं वेंदियूं आहिनि त आया हे नगीनो अव्हांजे लाइ सुठो साबित थींदो या न थींदो, या हे अव्हांजे लाइ केतिरो अहम साबित थी सघे थो। ऐं अव्हां जेकॾहिं उनखे पायो था त पाइण जा बि हिकिड़ा पंहिंजा तरीक़ा हूंदा आहिनि, कुझु ॾींहं मुक़ररु हूंदा आहिनि। सो उहे सभई शयूं इंसाननि खे ख़बर न हूंदियूं आहिनि। ऐं जॾहिं न ख़बर हूंदियूं आहिनि त उहे जेकॾहिं पंहिंजे हिसाब सां ग़लति नगीने जो इंतिख़ाबु कनि था त उन्हनि जे लाइ उहो इलाही घणो ख़तरनाक बि साबित थींदो आहे। सो अॼु असां कोशिशि कंदासीं त इन हवाले सां अव्हां ताईं जेतिरी अवेयरनेस पहुचाए सघूं था अव्हां ताईं पहुचायूं। ऐं जेको मौज़ूज़ महिमान अॼु के प्रोग्राम में मौजूदु आहे, माशाल्लाह तमामु बहितरीनु उन्हनि जी शख़्सियत आहे। उनखां अलावा रूहानी नगीना एक्सपर्ट आहिनि ऐं नगीननि जे हवाले सां उन्हनि सां असां ॻाल्हाईंदासीं। ऐं स्क्रीन ते तव्हांखे नंबर्स बि नज़र अचनि पिया, अव्हां कॉल बि करे सघो था। ऐं जेकॾहिं उनखां अलावा को अहिड़ो पेचीदा मसइलो आहे जेको अव्हां ऑन एयर डिस्कस नथा करे सघो त साईं जन जो नंबर अव्हांखे स्क्रीन ते नज़र अचे पियो, अव्हां उते बि उन्हनि सां डिस्कस करे सघो था। सो असां सां गॾु मौजूदु आहे तमामु बहितरीनु शख़्सियत जो मालिक खलीफ़ा कारी अमान चिश्ती साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम बेटे। सर आपको वेलकम कहेंगे और बहुत शुक्रिया कि कीमती वक्त निकाला, हमें वक्त दिया। और आज हमने जिस मौजू का इंतखाब किया है वो अपनी नौयत के अतबार से बहुत ही ख़ास है। तो सबसे पहले तो हम जानना चाहेंगे कि माशाल्लाह से आप खलीफा भी हैं, तो खलीफा अपने इस ओहदे के हवाले से, अपनी कुछ ज़िंदगी के हवाले से, मेल मिलाप और आपकी जो एक ख़ानदानी रस्म व रिवायात इंसान की होती हैं जिनके ऊपर वो चलता है, तो उसके हवाले से मैं चाहूँगी कि अगर आप थोड़ा सा डिटेल में बताना चाहें। नहमदु व नसल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़ाऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बगरदा बेवला आफ्ताद कश्ती, ज़ईफ़ान शिकस्ता रात पुश्ती, बहक के ख्वाजा उस्मान हारूनी, मदद कुन या मोइनुद्दीन चिश्ती। पाकिस्तान में और पाकिस्तान से बाहर तमाम अपने बुज़ुर्गों, भाइयों, बहनों, बेटियों, माओं, बच्चों, सबको मेरा सलाम। वालेकुम अस्सलाम। आज सिंध टीवी के तवस्सुस से आपने जो हमें इज़्ज़त अफ़ज़ाई बख्शी, हम उसके शुक्रगुज़ार हैं। सर आपका बहुत शुक्रिया। सिलसिला चिश्त जो है बेटे वो हज़रत ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह अलैह से चलता है माशाल्लाह। और बरे सगीर में जो है हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती संजरी अजमेरी रहमतुल्लाह अलैह ये मुअज्जद हैं सिलसिला चिश्त बरसगीर में। मेरे जो मुर्शिद हैं सैयद एजाज़ हुसैन कमाल चिश्ती दामत बरकातहू, वो जानशीन व गद्दी नशीन अजमेर शरीफ हैं।
माशाल्लाह माशाल्लाह, बहुत खूब। उन्हीं के नज़र फ़ज़ल से, नज़र करम से, अल्लाह तबारक ताला की रहमत से मुझ पे ये ख़ास करम हुआ कि उन्होंने मुझे खिलाफत बख्शी, अपनी नज़रों में लिया और इस काम के लिए मुझे मामूर किया। आज का जो बेटा दौर है बड़ा पुरअशोब दौर है। बिल्कुल सही। हर बंदा किसी ना किसी तकलीफ़ में मुब्तला है। अच्छा, वो इस तकलीफ़ की वजह से कहीं ना कहीं कोई ना कोई हल तो ढूंढता है, बिल्कुल। लेकिन होता है कि अक्सर औक़ात गलत हाथों में जाके अपना पैसा, अपना सुकून, अपना वक्त बर्बाद कर लेता है। सही। तो सर इसीलिए हमने आज सोचा कि किसी एक्सपर्ट को यहाँ पर मदऊ करना चाहिए ताकि कुरान और हदीस की रोशनी में वो बयान कर सकें कि क्या आपके लिए सही है और क्या आपके लिए सही नहीं। तो हम चाहेंगे कि कॉल्स का सिलसिला हम अभी से स्टार्ट करें, क्योंकि मैंने पहले ही कहा था कि जैसे ही हम अनाउंस करेंगे कि आज हम नगीनों के ऊपर बात करने वाले हैं तो कॉल्स बहुत ज़्यादा आएंगी और यकीनन उन सभी सवालात के जवाब भी हमें देने होंगे। तो देखते हैं कि पहले कॉलर हमारे साथ कौन है मौजूद। अस्सलाम वालेकुम। जी, केर मुखातिब आयो, केर पे ॻाल्हायो? जी अदी, अदी खैरपुर खां ॻाल्हायो पिया, नालो पंहिंजो ॿुधाइजो ऐं छा थियूं पुछणु चाहियो? जी हलीमा भाई, ये क्या पत्थर के बारे में पूछना है तव्हांखे। हेलो, अमांजे लाइन में थोड़ी डिस्ट्रॉशन आहे, अमांजी ॻाल्हि ॿोल्हि न करे मूंखे सम्झ में कोन पई अचे। अदी कहिड़ो पाणी घुरिजे, मतिलबु हर कम में रुकावट थींदी आहे, जेको बि असां कंदा आहियूं। ठीक, अमांजे हर कम में रुकावट थींदी आहे। ठीक सर जी, कुछ आप मालूम करना चाहेंगे? इनके हर काम में रुकावट होती है, इनका नाम हलीमा। उसके लिए ये है कि ये अपना पहले नाम बताएं और वालदा का नाम बताएं। अपना नाम और वालिदा का नाम। ठीक, अदी अमांजो नालो पूरो हलीमा। ठीक, ऐं अमांजे वालिदा जो नालो छा आहे? वालिदा जो नालो? जी जी, अमर जो। हेलो जी जी, अदी पंहिंजे माउ जो नालो ॿुधायो। हाँ, खलीला भाई। खलीला जी, खलीला सर। इंशाल्लाह हलीमा बेटा आपको हम बताते हैं जी आपके जो मसाइल हैं, लेकिन उससे पहले थोड़ा सा जो आपने सवाल किया उस पर रोशनी डाल दी जाए। जी सर, बहुत शुक्रिया हलीमा जी। जी तो सूरह रहमान में अल्लाह तबारक ताला ने वाज़ा तौर पे बयान फरमाया है, जिसमें ज़िक्र किया गया है मोती, मरजान, याकूत वगैरह का। ठीक। और उसमें अल्लाह ने अपनी बेशुमार रहमतों को गर्दाना है, इंसानों को बताया है, और ये भी बार बार कहा है कि तुम कौन कौन सी नेमतों को झुटलाओगे। ठीक है बेटी। तो जहाँ तक नगीने का शरई एतबार से या सुन्नत के एतबार से, तो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने भी अकीक पहना, मौला कायनात ने भी अकीक भी पहना, फ़िरोज़ा भी पहना, दूर नजब भी पहना। सुभान अल्लाह। तो इस तरह इससे आगे चलते चलते हमारे इमाम अकाबरीन जितने भी गुज़रे हैं, सब ने इन पत्थरों को इस्तेमाल किया और पहना। इसकी ख़ासियत ये होती है कि रूहानियत में भी ये इजाफ़ा फरमाते हैं। सही। और जहाँ तक इस्तेमाल के हवाले से बेटा आपने सवाल किया, तो इस्तेमाल ऐसे होता है कि जिस तरह हम ज़िंदगी गुजारने के लिए सूरज से रोशनी लेते हैं, चाँद सितारों से भी इफ़ादा हासिल करते हैं। सही। हवा सांस लेने के लिए है। इसके साथ आग से हम दीगर मामलात में अपनी मदद लेते हैं। पानी पीने के लिए, ये भी जीने के लिए इस्तेमाल होता है। तो ये तमाम चीज़ें खुदा नहीं हैं, लेकिन खुदा की, रब की पैदा करदा हैं, जिनको अपने इस्तेमाल में ला के हम ज़िंदगी गुजारते हैं। बेशक। इसी तरह जब बीमार होते हैं तो डॉक्टर के पास जाते हैं। बिल्कुल जाता है। दवाई भी लेते हैं। डॉक्टर खुदा तो नहीं है, लेकिन वो दवाई खाने से अल्लाह हमें सेहत या फरमा देता है। बजा फरमाया। तो कहना मकसूद यहाँ पर यही है कि तमाम मंबा, तमाम ताकत वो रब करीम ही है, तमाम कुदरत उसी रब को हासिल है। बेशक, लेकिन जब वो करम फरमाता है तो हमारे लिए ऐसे रास्ते खोलता है जिन पर चलकर हम अपने मामलात में बेहतरी लेते हैं, उस कामयाबी उठाते हैं। तो नगीना इसी तरह इस्तेमाल हम लाने के लिए कहते हैं लोगों को कि वो इनको अगर अच्छे इसके प्रॉपर वे से इस्तेमाल कर लें तो इंशाअल्लाह ताला इसका फ़ायदा होता है। बिल्कुल सही। तो आज वो प्रॉपर वे हम चाहेंगे कि आपसे पूछें, लेकिन पहले हलीमा जी का जो सवाल था जी, उसका जवाब आप। हलीमा बेटी ने बताया कि उसके हर काम में रुकावट है। रुकावट होती है।
اب حلیمہ کے لیے نگینہ جو بن رہا ہے اس میں نیلم آتا ہے، مون سٹون ہے، عقیق زرد ہے، یہ 3 نگینے ان کے نام سے ہیں۔ ٹھیک، تینوں نگینوں میں سے کوئی بھی نگینہ آپ 6 سے 8 کیرٹ کے وزن میں بیٹا اگر پہن لیں، اور اس کے ساتھ ساتھ ہم روحانی وظائف کے اعتبار سے بھی بتاتے ہیں کہ ان کو پڑھنے سے، کیونکہ قرآن ہے اور مومنوں کے لیے شفا ہی شفا ہے۔ بالکل صحیح، بالکل۔ جب صدقے دل سے، پوری ایمانداری سے انسان اس کو پڑھے گا اور یہ سوچ رکھ کے کہ میں اپنے رب سے ہم کلام ہو رہا ہوں اور رب ہمارے اوپر کرم فرمائے گا، تو انشاءاللہ تعالیٰ اس کا فائدہ ہوتا ہے۔ صحیح۔ حلیمہ بیٹی، آپ سے گزارش یہ ہے کہ اس میں سب سے پہلی بات جو ہے وہ نماز کی پابندی ہے، ٹھیک، کہ جب تک ہم نماز کی پابندی نہیں کریں گے تو روحانی اعتبار سے ہم فائدہ نہیں حاصل کر سکتے۔ ٹھیک، نماز 5 وقت نماز پڑھیں، اس کے ساتھ ساتھ سورۃ بقرہ کی آیت نمبر 16 اور 17 آیت نمبر 16 اور 17 ہر نماز کے بعد 11 دفعہ درود ابراہیمی کے ساتھ 33 مرتبہ ان آیات کی تلاوت کریں۔ یہ تقریباً 41 دن تک آپ ان کو کیجئے، میرے اللہ کے حکم اور اس کی رحمت سے انشاءاللہ تبارک تعالیٰ بہت جلد آپ دیکھیں گی کہ ان تکالیف سے پروردگار آپ کو نجات دے گا انشاءاللہ، انشاءاللہ۔ تو بہت شکریہ سر، حلیمہ جی کا جواب حلیمہ جی نے سن لیا ہوگا۔ دیکھتے ہیں کہ لائن پر ہمارے ساتھ کون ہے موجود۔ السلام علیکم۔ وعلیکم السلام جی دی کیر پہ ॻाल्हायो؟ جی میں ندا ॻाल्हायां पई सिबी मां। ندا کال کئی ہے سبی کا۔ جی ندا، چھا مسئلہ آیا دی؟ जी मुंहिंजी मामे जी धीउ आहे, ہاں ہاں उहा सवाल करणु चाहे थी जे उनजी अम्मी खे औलाद न थिए थी। हिकु उहा अथई आहे, उनखे औलाद थिए थी, उनजी न बचे थी, हाणे औलाद न थी त छा उनखे औलाद थींदी या न? अदी अव्हां पहिरियों त उन अदीअ जो नालो ॿुधायो जेका जंहिंजो ई सवाल आहे। जी उनजो सोफिया। सोफिया, ठीक। उन्हनि जे अमड़ जो नालो छा आहे? उनजो सकीना बीबी। सकीना बीबी। सर सवाल ये है कि सकीना बीबी हैं जिनको औलाद नहीं हो रही, उनकी बेटी सवाल पूछना चाहती हैं सोफिया। सोफिया के शोहर का नाम और उसकी वालदा का नाम भी ज़रा पूछ लीजिए उनसे। ठीक। अच्छा, सोफिया की औलाद नथी थे ना? जी सोफिया की औलाद नथी थे उनजी? हेलो जी दी, त पुछे सोफिया जे मुड़स जो नालो ॿुधायो। जी बाजी मुंहिंजी शादी न थियल आहे। जी शादी न थियल आहे तो औलाद कंहिंखे नथी थिए दी? जी उनजी शादी न थियल आहे। अदी तव्हां पुछो त औलाद नथी थिए, उनजी अम्मी खे। उनजी अम्मी खे? जी मुंहिंजी अम्मी खे बस। सही। त उनजे मुड़स जो नालो ॿुधायो। उनजो मोहम्मद उस्मान। मोहम्मद उस्मान, ठीक। बड़ी मेहरबानी, लख थोड़ा वंडा। सही है। सोफिया की अम्मी को औलाद नहीं हो रही, और अगर हो रही है तो वो बच्चे ज़ाया हो जाते हैं, और मोहम्मद उस्मान उनके शौहर का नाम। अभी बेटी ने सवाल किया कि उनके नसीब में औलाद है या नहीं, तो बेटा मैं तो ये नहीं जानता हूँ, ये तो रब करीम जानता है कि औलाद है या नहीं। ये मेरे बस की बात नहीं है, ये तो गैब का इल्म है, ये रब जानता है। जहाँ तक आपने बताया कि औलाद होती नहीं है, मामलात बनते हैं लेकिन होती नहीं है, तो उसके लिए हम इनको ये तजवीज़ करेंगे कि ये नगीना जो है याकूत पहने। याकूत नगीना पहने? जी, 6 से 8 कैरेट में। 6 से 8 कैरेट। और इसके साथ साथ सूरह हशर के जो हैं आखिरी 2 आयात हैं जो, उनको अपना मामूल बना लीजिए बेटा। नमाज के साथ 11 मरतबा उनको तलावत कीजिए, 3 दफ़ा दुरूद इब्राहिमी के साथ। बार बार हम ये कहते हैं, एक बार फिर मैं यही कहूँगा कि इस यकीन के साथ कि तमाम कुदरत, तमाम ताकत उस रब अज़ीम के पास है, बेशक वही करम फरमाता है तो बेहतरी होती है, लेकिन शर्त ये होती है कि उस रास्ते को हम अपनाएं, उस रास्ते पे चलें। ठीक। तो इन तमाम चीज़ों को अगर ये पाबंदी से करती हैं तो मेरे अल्लाह के हुक्म और उसकी रहमत से इंशाअल्लाह तबारक ताला बहुत जल्द अल्लाह रब्बुल इज़्ज़त इनको इस खुशखबरी से नवाजेगा इंशाल्लाह, इंशाल्लाह। और उम्मीद करते हैं कि आप ज़रूर इस वजीफ़े पे अमल करेंगे। अच्छा, ऐसा ये कितने दिन तक करना होगा? ये मुसलसल करें बेटा, जब तक इस सिस्टम में आप आ नहीं जाते, इसको करते रहें इसको। ठीक, ओके। सो देखते हैं कि कौन है हमारे साथ लाइन पर। अस्सलाम वालेकुम।
अस्सलाम वालेकुम, सलाम सिंध। वालेकुम अस्सलाम। ऐं अदा केरु पिया ॻाल्हायो? भेण शेर दिल मीराणी थो ॻाल्हायां नौंदेरे मां, शाल वाला। ख़ुशि आहियो भेण? शेर दिल जी, शेर दिल मीराणी नौंदेरे मां भेण। अदा शेर दिल, अवांजो सवाल छा आहे भाउ? भेण असांजो सवाल इहो आहे, मुंहिंजो भाउ आहे 3 साल खनि शादीअ खे थी विया अथसि, औलाद हुनखे सफ़ा थिए ई नथी। औलाद नथी थिए। भाउ जो नालो ॿुधायो। मुंहिंजे भाउ जो नालो आहे मज़हर अली। मज़हर अली। उनजे घरवारीअ जो नालो? उनजो नालो आहे सायरा बीबी। सायरा बीबी। ठीक। 3 साल शादी के थी विया आहिनि, औलाद नथी थिए। 3 साल थी विया आहिनि, औलाद नथी थिए। सर कोई सवाल? मज़हर अली की वालदा का नाम और सायरा बीबी की वालदा का नाम। ठीक। अच्छा, मज़हर अली जे वालदा जो नालो ॿुधायो। सायरा जे वालदा जो? अच्छा, सायरा जे अमीअ जो नालो बि ॿुधायो, मज़हर जे अमीअ जो नालो बि ॿुधायो। हा, मंजूरा नालो आहे छोकिरे मज़हर अली जे माउ जो। मंजूरा। ऐं अदी सायरा जे अमर जो नालो? अदी सायरा जे अमर जो नालो आहे जेको आहे थोरो अदा नालो यादि न आहे। आबदा। 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 जी जी। आवाज़ छा आहे त वो गार्डन मां शादी चले अथसि, हुनजे करे जेको आहे सस जो नालो न पियो वञे। सही है, सही है अदा, वॾी महिरबानी, लख थोरा मुंहिंजा। जी सर। हम अपने व्यूअर से ये कहना चाहेंगे कि जब भी आप कॉल करें, सबसे पहली बात नाम और वालदा का नाम ये ज़रूर बताया जाए, क्योंकि इसके बगैर फिर सिस्टम में नहीं आ सकता। कुछ नहीं हो सकता। जो सवाल किया है इन्होंने, इसके एतबार से इनसे ये गुजारिश करेंगे कि ये बता रहे हैं कि 3 साल हो गए हैं शादी को। क्या इन्होंने किसी डॉक्टर वगैरह से चेकअप वगैरह दोनों ने करवाया है? अगर रिपोर्टें वगैरह हैं तो हमारे नंबर पे ये हमें रब्ता करके हमें उनके बारे में बताएं, क्योंकि उनको देख के ही इसका जो हम बता सकते हैं। लेकिन वर्बली फिर भी हम इनको बता देते हैं कि इसमें मज़हर अली के लिए नगीना जो है वो मरजान है, वो 6 कैरेट में पहन लें। और इसके साथ साथ सूरत बकरा की आयत नंबर 85 आयत नंबर 85 11 मरतबा हर नमाज के बाद इसकी तलावत की जाए दुरूद शरीफ के साथ। क्योंकि ये एक बात और बता देना ज़रूरी समझता हूँ कि जो भी वज़ाइफ या वजीफ़ा आप कर रहे होते हैं, तो अगर हम ये बताना भूल जाएं कि दुरूद शरीफ बताना अगर भूल जाएं तो, लेकिन दुरूद शरीफ हर वजीफ़े में पढ़ा जाता है। हर वजीफ़े में जो भी आप वजीफ़ा कर रहे हों, जो भी पढ़ रहे हों, तो दुरूद शरीफ जो है बहुत ज़रूरी है। क्योंकि हमने अपने अकाबरीन से सुना कि दुरूद शरीफ की रद्द नहीं है। अल्लाह तबारक ताला इसके साथ जो भी आप दुआ करेंगे अल्लाह के हुजूर, अल्लाह उसको कबूल फरमाता है। देर से वेर हो सकती है लेकिन कबूल ज़रूर फरमाता है, क्योंकि अल्लाह अपने महबूब का वजीफ़ा जो है उसको रद्द नहीं फरमाता। सुभान अल्लाह। बहुत हो। जी सर। जवाब मुकम्मल हो चुका हो तो हम कॉल लेना चाहेंगे। जी बिल्कुल ले कॉल बेटा। ठीक जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदी नालो ॿुधायो पंहिंजो। अदी मां फरीदा ॻाल्हायां थी, मूंखे भाणेजी जे बारे में पुछा करिणो आहे। अदी भाणेजी जो नालो ॿुधायो। उन्ही जो नालो आहे मानूर ऐं ॿी जो आहे अनमोल। न मां जो ॿुधायो। मानूर जे मां जो नालो आहे उन्ही ज़ुबैदा। ज़ुबैदा। मानूर ऐं मां जो नालो ज़ुबैदा। अदी छा आहे मसलो छा आहे? जी मसलो छा आहे, छा थियूं पुछण चाहियो? मसलो इहो आहे जो उन्ही जो बस हर वक्त बीमार हूंदी आहे, को न को मसलो या जो दर्द हूंदो अथसि जंगन में, टंगन में, उन्ही में हथनि में। सही है। उम्र केतिरी आहे? मानूर जी उम्र केतिरी आहे? उन्ही जी 9 साल। 9 साल मतलब इलाही नंढड़ी आहे। ठीक है। हाँ। वॾी महिरबानी, अवां कॉल कई, अवां खे ॿुधायूं था। सही है जी सर। मानूर के लिए पूछा कि बीमार रहती हैं और 9 साल उम्र 9 साल है इसकी। तो उसकी वालदा से ये गुजारिश है कि सुबह और शाम एक पानी का गिलास ले लें, पानी का गिलास, 11 मरतबा सूरह कौसर पढ़ के अव्वल व आखिर 3 दफ़ा दुरूद इब्राहिमी के साथ वो पानी उस बच्ची को पिलाएं। ठीक। और इसी तरह पानी पे दम करने के बाद उस बच्ची के ऊपर भी ये दम करें। इंशाल्लाह बहुत जल्द ये बच्ची ठीक हो जाएगी और अल्लाह के हुक्म से बेहतर हो जाएगी इंशाल्लाह। जी ॾिसो ना तो लाइन ते केरु आहे, हिकु ॿियो कॉलर मौजूद आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। मेरी बहन
अगर आप टीवी को म्यूट नहीं करेंगी तो आपसे बात करना बहुत मुश्किल हो जाएगा। प्लीज आप टीवी को म्यूट कर दें। पहले कर दिया? वालेकुम अस्सलाम जी, अपना नाम बताएं। जी मेरा नाम मरियम है। मरियम, ओके मरियम जी, क्या जानना चाहती हैं, क्या पूछना चाहती हैं? जी मैं ये जानना चाहती हूँ कि मतलब मेरी जो है ना शादी हो चुकी है, तो मैं अपने हस्बैंड के से वो हम राजी नहीं है एक दूसरे से, तो मैं जानना चाहती हूँ कि खुश नहीं हूँ मैं से, तो मैं जानना चाहती हूँ कि आगे मेरा क्या होगा, मतलब कुछ बताएं। ठीक, यानी कि आपकी शादी हो चुकी है, आप खुश नहीं हैं अपने हस्बैंड से। ठीक, अपने हस्बैंड का नाम बताइए। उसका नाम इरशाद। इरशाद। आपकी अम्मी का नाम? बशीरा। जी बशीरा। बशीरा। और आपके हस्बैंड की अम्मी का नाम? उसका नाम मली। रिपीट कीजिएगा नाम। मली। मली। नाम समझ में नहीं आ रहा है, स्पेलिंग बता सकती हैं? उसका नाम मली है। मली। मरी। जी ठीक, ओके जी सर, कुछ पूछना चाहेंगे मजीद? इनका नाम क्या है? इन्होंने अपना नाम क्या बताया? इनका मरियम। इनका मरियम। इनकी वालिदा का नाम क्या इन्होंने बताया? इनकी वालिदा का नाम एक बार फिर से बेटा अपनी वालिदा का नाम रिपीट कर सकती हैं? बशीरा। बशीरा। हस्बैंड का नाम इरशाद। जी इरशाद बताया। अब इनकी शादी हो चुकी है लेकिन ये खुश नहीं है अपने हस्बैंड से। बिल्कुल, आप इन्होंने बताया ये। बहुत शुक्रिया। मरियम बेटा, आपसे गुजारिश है कि आपने जो मामला बताए हैं, पहली बात तो ये है कि आप के दिल में अपने शौहर की कदर होनी चाहिए, इज़्ज़त होनी चाहिए। जब आप इस सिस्टम में आएंगी तो आपको खुद ब खुद उनसे प्यार भी हो जाएगा और हालात भी बेहतर होंगे। बिलखसूस फिर ये है कि इसमें नगीना जो है आपके नाम से, वो मरजान है, ये 6 कैरेट में बेटा आप पहनेंगी। पढ़ने के लिए आपको बता देते हैं कि सूरह तारिक है 30वें पारे में। कोशिश कीजिए कि हर नमाज के बाद 3 मरतबा इसकी तलावत करें। ठीक। तलावत करने के बाद अपने ऊपर दम करें, अपने शोहर पे दम कर लीजिए। इंशाअल्लाह 11 दिन के अंदर अंदर मेरे रब ने चाहा तो आप में बाहमी हमांगी पैदा हो जाएगी और इंशाअल्लाह तबारक ताला जो मियाँ बीवी का प्यार है आप में आ जाएगा वो इंशाअल्लाह ताला। इंशाअल्लाह। सो बहुत शुक्रिया आपने कॉल की। और सर इस तरह के जो मामलात हैं आजकल कुछ ज़्यादा ही हो रहे हैं। जी हाँ बेटा, ये इसी तरह से है कि जब तक असल में होता ये है कि ये वालिदैन ने जो एक परवान चढ़ाना होता है वो सिस्टम हमारे यहाँ तकरीबन मफलूज हो चुका है, ख़त्म हो चुका है। सोशल मीडिया आ गया, दीगर चीज़ें आ गई, बच्चों की तरबियत होने में वो उस तरफ नहीं जा पाते वो, क्योंकि ये तो एक वालदा होती है जो एक सिस्टम बनाती है। अब बच्चे को जब सिखाया ये जाए कि तेरे लिए सब कुछ यही है तो इंशाअल्लाह ताला मेरा ख्याल है कि ऐसे मामला पैदा नहीं होते हैं। लेकिन होता यही है कि वो समझाया जाता नहीं है तो ज़हनी हमंगी पैदा नहीं होती। और दूसरी बात ये होती है कि जब भी हम कोई रिश्ता वगैरह करते हैं तो हमें ये लाजिम है कि हम पहले इस्तिखारा करें उसके लिए। ठीक, और हमारे ये भी नहीं होता। जी ये भी नहीं, पता ही नहीं होता ना, वो चचा ने कह दिया और मामी ने कह दिया कि जी भाई ये तय हो गया तो रिश्ता तय हो गया। अब ये नहीं देखते कि उनकी कुछ आदत भी आपस में मिलती हैं या नहीं, ये कुछ मालूम नहीं होता। जब आप 2 मुतज़ाद चीज़ों को मिलाना चाहेंगे तो उसका रिजल्ट तो बेटा उल्टा ही आएगा, ऑपोजिट ही आएगा। लाजिम सी बात है। हमारे यहाँ लड़के से तो फिर भी पूछा जाता है पसंद की कर ले व्हाटएवर, लेकिन लड़की से हमारे यहाँ आज भी नहीं पूछा जाता। हालांकि मजहबी एतबार से भी इसकी बड़ी अहमियत है कि आप रिश्ता करें तो लड़की से भी उसकी रजामंदी लेना बहुत ज़रूरी होता है। तो कभी कभी अपनी जो घिसी पिटी जो रस्म और रिवाज है उनको साइड पर रख के आप मजहबी पॉइंट ऑफ व्यू को फॉलो करेंगे तो आसानी होगी। देखते हैं कि लाइन पे कौन है हमारे साथ। अस्सलाम वालेकुम। प्लीज टीवी जो आवाज़ पहिरियों बंदि कयो न तव्हांजी कॉल ड्रॉप कई वेंदी। टीवी जो आवाज़ बंदि कयो प्लीज़।
ये इलाही मुश्किल थी वेंदो। वरी महिरबानी अमां कॉल कई, बराए महिरबानी जॾहिं अमां कॉल कयो था ख़ासि तौर ते जॾहिं को अहिड़े क़िस्म जो टॉपिक हुजे जिथे सम्झण वारी ॻाल्हि हुजे त अव्हां या त जंहिं कमरे में टीवी हुजे उन में वेही करे अव्हां कॉल न कंदा कयो, या जेकॾहिं टीवी आहे अव्हां टीवी जे भर में अव्हांजो PTCL या जेको बि आहे अव्हां ॿाहिरि उतां नथा वञी सघो त टीवीअ जे आवाज़ खे बंदि करे कॉल कंदा कयो त जे असांखे बि ॿुधण में परेशानी न थिए ऐं अव्हांजी ॻाल्हि ॿोल असां ताईं सही पहुची सघे। ऐं ॿी ॻाल्हि आहे त जेके असांखे ऑन ईयर जेके व्यूवर्स ॾिसनि पिया उन्हनि खे बि का तकलीफ़ का परेशानी न थिए। लाज़मी ॻाल्हि आहे लाइन में जॾहिं डिस्ट्रॉशन हूंदी, असां जॾहिं थोरो इरिटेशन थिए थी त ॿियनि खे बि प्रॉब्लम थींदो। सो प्लीज़ अव्हांखे हर भेरो इहा ॻाल्हि सम्झाईंदा आहियूं। ॾिसूं था त केरु आहे लाइन ते। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी नालो ॿुधायो पंहिंजो। आसिया। आसिया जी। आसिया छा थियो मालूम करणु चाहियो? मुंहिंजी तबियत सही न रहंदी हाणे। तबियत सही न आहे। पंहिंजे माउ जो नालो ॿुधायो। अम्मी जो नालो अमीना। अॼु केतिरे अरसे खां बीमार आहियो? ईअं थोरी तबियत ख़राब रहंदी आहे। जी अमीअ जो नालो रिपीट कजो प्लीज़। हज़ूरा बेगम। हज़ूरा बेगम। हाँ ठीक है सर। हाँ जी। आसिया बेटा, वालदा का नाम हजूरा बेगम बताया। तबीयत ठीक नहीं रहती है, तो गुजारिश ये है कि जैसे मैंने पहले भी बताया कि पानी का एक गिलास लेकर पानी का एक गिलास सूरह कौसर 11 मरतबा अव्वल व आखिर 3 दफ़ा दुरूद इब्राहिमी के साथ ये पानी पीजिए। इसके साथ साथ सूरह कुल हु अल्लाह, सूरह अखलास जो होती है कहलाती है, ये भी 11 दफ़ा पढ़ के शहादत की उंगली पे दम करके अपने जिस्म पे पूरा हाथ आप फेर लीजिए। इंशाअल्लाह ताला आपको अफाका हो जाएगा बहुत जल्द। इसके लिए नगीना बेटा आपके लिए जो है वो सुर्ख अकीक है, अगर ये आप पहन लें इसके साथ तो इंशाअल्लाह तबारक ताला बहुत जल्द आप बेहतर हो जाएंगी। मैं थोड़ा सा अपने व्यूवर को बेटा ये बताना चाहता हूँ कि क्योंकि काले तो बेशुमार आ रही हैं तो सबको जवाब नहीं दे सकते। जो लोगों से कॉल पे बात ना हो सके उनसे गुजारिश है कि टेलीविज़न स्क्रीन पर मेरे नंबर वगैरह हैं, उन पे आप रब्ता कर सकते हैं। अगर मुझे बिल मुशाफा मिलना चाहें तो मेरा ऑफ़िस है गुलिस्तान जोहर मोड़ पर हरमैन टावर बिल्डिंग है, ऑफ़िस नंबर M1 है, वहाँ पर भी मुझसे मिल सकते हैं। जी बेटा अगली कॉल ले लीजिए। ठीक है जी। अस्सलाम वालेकुम। हेलो कश्मीर खां। सायरा कश्मीर खां। जी अदी सायरा सवाल जी। मायरा जी ठीक आहे। उनके बाद हींअर उनके पुट जी औलाद न आहे। कंहिंखे? अव्हांजी भेण। त अव्हांजी भेण जो नालो ॿुधायो। अदी भेण जो नालो ॿुधायो। भेण जो नालो हिना। हिना। मीरा। हेलो अदी अव्हांजी लाइन में या त डिस्टॉर्शन आहे या छा? मुंहिंजो आवाज़ मूं ताईं क्लियर न पियो पहुचे। अव्हांजे भेण जो नालो मीरा? जी मीना नालो अथसि। मीना। ठीक। अदी अमर जो नालो ॿुधायो। अम्मी जो नालो हनीफा। ठीक जी। औलाद नहीं हो रही इनकी सिस्टर को, इनके शोहर का नाम और उनकी वालदा का नाम भी बता दीजिए। उन्हनि जे मुड़स जो नालो ॿुधायो अदी। आफ्ताब। बाजी उनजे मुड़स जो नालो आफ्ताब आहे। आफ्ताब की वालदा का नाम। ठीक। ऐं आफ्ताब जे मां जो नालो? उनजो भी हनीफा नालो आहे। उनजो भी नालो हनीफा है। इनकी दोनों का हनीफा नाम है। और बेटे की औलाद नहीं हो रही इनको? जी औलाद नूरीना के हवाले से कह रहे हैं ये? जी ठीक है बेटा। इसके लिए आफ्ताब के लिए ये है कि वो मरजान पहन लें 6 से 8 कैरेट में। मरजान 6 से 8 कैरेट। और मीना जो है वो सुर्ख हकीक का लॉकेट जो है वो पहन लें इसके साथ। लॉकेट। और इस बिलखसूस इसके हवाले से पढ़ने के लिए जो है वो आपको बता देते हैं कि सूरत बकरा की आयत नंबर 26 और 27। सूरह बकरा की आयत नंबर 26 और 27 हर नमाज के बाद बेटा इनको 33 मरतबा तलावत कीजिए। इसके साथ साथ सूरह फलक और सूरह नास इसका भी इस्तेमाल कर लीजिए। अगर खुदा न खास्ता इस हवाले से कोई नज़र बद होगी या बंदिश होगी तो वो भी दूर हो जाएगी। और अल्लाह के फजल से, अल्लाह के हुक्म से इसको मुसलसल कीजिए। इंशाअल्लाह तबारक ताला इसमें आपको
फ़ायदा हो जाएगा इंशाल्लाह। इंशाल्लाह। सो सर, बातचीत के सिलसिले को हम बिल्कुल आगे कंटिन्यू करेंगे, बट व्यूवर्स वक्त आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो, सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं। ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त असां प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं। सो रहिजो असां सां गॾु, मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूवर्स, हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो ऐं असां वापसि अची चुका आहियूं। सो ॻाल्हि ॿोल खे असां ॿीहर कंटिन्यू कंदासीं। अवां लाइव कॉल्स करे सघो था ऐं अव्हांखे स्क्रीन ते नंबर्स नज़र अचनि पिया। सो ऑफियर हिकिड़ो अधो असां सां गॾु मौजूदु हुयो ऐं उन्हनि सवाल पुछो, सो उन्हनि जो असां जवाबु पहिरियों चाहींदासीं त सर खां वठूं ऐं उन खां पोइ अव्हांजी कॉल असां बिल्कुलु वठंदासीं। ऐं पंहिंजो लकी नगीनो पुछणु चाहियो था त तव्हां बिल्कुलु पुछी सघो था। जी सर, तो ऑफियर जो हमारे साथ भाई मौजूद थे, मुजाहिद साहब थे। जी बेटा, ये कॉल जो हमें साहिवाल से मेरे ख्याल ने की थी, मुजाहिद हैं, वालिदा का नाम कनीज़ फातिमा बताया है। कारोबार व दीगर मसाइल के हवाले से उन्होंने कहा है। मुजाहिद साहब, आपके लिए नगीना जो है वो पुखराज है। पुखराज जी, ये 8 से 10 कैरेट में आप पहन सकते हैं। 8 से 10 कैरेट। जी हाँ, इसके साथ साथ आपको बता दिया जाए पढ़ने के लिए तो सूरत तौबा की आखिरी 2 आयात सूरत तौबा रात को सोने से पहले 101 दाने वाली तस्बीह ले लीजिए। एक तस्बीह पूरी उन 2 आयत की पढ़नी है आपने, अव्वल व आखिर 3-3 दफ़ा दुरूद इब्राहिमी के साथ। इस चीज़ को अपना मामूल बना लीजिए और सुबह शाम जो है आप सूरह हशर की जो आखिरी 2 आयत हैं 11-11 मरतबा इनकी तलावत भी कर लिया कीजिए। इंशाअल्लाह तबारक ताला अगर आप इस चीज़ को अगर आप मुस्तकिल मिजाजी से करेंगे तो मेरे रब के फजल व करम से बहुत जल्द इन तमाम तकालीफ से इंशाल्लाह निजात पा लेंगे और अपने कारोबार व दीगर मामलात में कामयाबी हासिल कर सकते हैं इंशाल्लाह। सो एक और कॉलर मौजूद है, देखते हैं कि कौन है हमारे साथ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाजी, मुंहिंजो नालो अशफाक अली जमाली, मां ॻोठ चौकी जमाली बलोचिस्तान खां ॻाल्हायां थो। अरमान साहब खां सवाल आहे, असांजो जेको आहे पूरे घर में लड़ाई झगड़ो बि आहे ऐं असांजो तबीयत बि ठीकु न आहे। अक्सर असांजे घर बाती सभई आहियूं, बीमार रहूं था ऐं मां 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो हुउमि, हाणे निमाज़ बि नथो पढ़ी सघां। अरमान साहब खां पुछा कयो छा मसलो आहे? हाणे नमाज भी नथा पढ़ो? जी सर, इनका मामला है कि इनके घर में लड़ाई झगड़े और बीमारियां बहुत ज़्यादा हैं। पहले ये नमाज पढ़ा करते थे, लेकिन अब ये बीमारी की वजह से, इन मसाइल की वजह से नमाज भी नहीं पढ़ पा रहे और घर में भी वही बीमारी का आलम है। तो इनसे आप अगर कोई सवाल करना चाहें तो मैं चाहूँगी कि आप खुद मुखातिब हो जाइए। इशफाक साहब, वालदा का नाम क्या है? लतीफ़ा सर। लतीफ़ा जी 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 लतीफ़ा बीबी, ठीक जी। इशफाक साहब ने अभी एक बात बताई कि वो पहले नमाज पढ़ते थे, अभी नहीं पढ़ रहे हैं बीमारी की वजह से। इशफाक मेरे प्यारे भाई, मसला ये है कि नमाज किसी भी हालत में मुआफ़ी नहीं है। जी बिल्कुल सर। अल्लाह तबारक ताला ने अपने हबीब पाक के ज़रिए हमें इसमें आसानियाँ भी बताई गई हैं कि ये आसान तरीका भी इसके अंदर है कि अगर आप खड़े होकर नहीं पढ़ सकते तो बैठ के पढ़ लीजिए, बैठ के नहीं पढ़ सकते तो लेट के पढ़ लीजिए, यहाँ तक कि इशारों से पढ़ लीजिए। कोशिश कीजिए, जब आप कोशिश करेंगे तो परवरदिगार इंशाअल्लाह आपको हिम्मत देगा, आपके लिए आसानियाँ पैदा होंगी। इसको नमाज ज़रूर पढ़िए। जहाँ तक ये लड़ाई झगड़े के हवाले से है तो आपको ये बता दें कि सूरत बकरा की आयत नंबर 85, सूरह बकरा आयत नंबर 85 33 मरतबा हर नमाज के बाद इसकी तलावत करके अगर घर में हैं तो पूरे घर पे दम कर दीजिए। इसके साथ साथ आपसे ये गुजारिश करेंगे कि जब आप रात को सोने लगें तो अव्वल व आखिर 11-11 दफ़ा दरूद इब्राहिमी, दरमियान में 19 मरतबा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ के शहादत की उंगली पे दम करके पूरे घर का हिसार कीजिए। ये कम अज़ कम आप 41 दिन तक कीजिए। इंशाअल्लाह तबारक ताला इस नहूसत से, इस तकलीफ़ से परवरदिगार आपको नजात देगा और बहुत जल्द इस घर में खुशहाली और खुशियाँ होंगी इंशाअल्लाह। एक और कॉलर मौजूद हैं। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी अदा नालो ॿुधाए पंहिंजो। जी अदी नालो हाकिम अली। अदा टीवी तव्हांजी हले पई? जी आवाज़ बंद न कयो आहे न अदा?
जी आवाज़ तो मां टीवी खां परे आहियां थी। अदा परे त आहे पर तव्हांजो आवाज़ अचे पियो। ख़ैर पंहिंजो नालो ॿुधायो पूरो। जी जी हींअर परे आहियां जी। जी अदा नालो? जी नालो हाकिम अली जी जी मां नवाब शाह खां पियो ॻाल्हायां। हाकिम अली नवाब शाह खां। अदा अमर जो नालो ॿुधायो? अम्मा जो नालो शरीफ़ा। शरीफ़ा। जी अदा हाणे ॿुधायो छा था पुछणु चाहियो? साईं खां पुछा थो करणु चाहियां चेल में सूर आहे तक़रीबन 6 महीना 7 महीना थी विया आहिनि। जान में सूर सॼी जान न अलाए कीअं लॻी पई आहे। दवा कराए बेज़ार थी पिया आहियूं। छा मसइलो? ठीक बड़ी मेहरबानी अमा कॉल कई। सर इनका मसला ये था कि इनके जिस्म में दर्द रहता है बहुत ज़्यादा, काफ़ी टाइम से कमर में ख़ास तौर पर। तो हाकिम अली आपकी तकलीफ़ के हवाले से नगीना जो है आपके लिए वो अकीक ज़र्द है। अकीक ज़र्द आप पहनिए। इसके साथ साथ आपने बताया कि पेट में और कमर में तकलीफ़ रहती है, कमर में ख़ास कर और जिस्म में। जी जिस जगह पे तकलीफ़ है वालदा से भाई से या किसी को कहें कि सूरह अखलास जो है उसको इस तरीके से पढ़ें कि शहादत की उंगली के साथ एक कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद, इस तरीके से शहादत की उंगली के साथ उसका एक चकोर खाना बना के इस तरह पढ़िए उसके ऊपर। और इसके साथ साथ सूरह फलक और सूरह नास जो है इसको कोशिश कीजिए कि रात को सोते हुए कम अज़ कम 19 मरतबा पढ़ के अपने ऊपर दम कीजिए। इंशाअल्लाह ताला 7 से 11 दिन के अंदर अंदर अल्लाह ने चाहा तो इस तकलीफ़ से आपको निजात मिलेगी इंशाल्लाह। जी व्यूअर्स अवां भी कॉल करे सघो था। ही कॉलर मौजूद है जिसमें साथ केर आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी गुलाम मुर्तज़ा ॻाल्हायां पियो। गुलाम मुर्तज़ा जी छा सवाल आहे अवां जो? इनके ये सवाल करना थे त मां कोई भी कारोबार कयां तो उनमें कामयाब नथो वञा, उनजे लाइ थोड़ी मालूमात कंदासीं ऐं थोड़ो इहो पुछंदासीं कारोबार करणु खपे या नौकरी जे लाइ माण्हू खे कंहिंखे हूंदो आहे नौकरी जो शौक़ु, नौकरी में बि मूंखे काफ़ी आहे, जॉब बि नथी मिले, इन जे लाइ छा करणु खपे? ठीक पंहिंजी वालिदा जो नालो? जी जी अमर जो नालो? अमीअ जो नालो? अम्मी जो नालो नज़ीर खातून। हबीब खातून? नज़ीर खातून। मजीद। नदीम खातून? नज़ीर खातून। नज़ीर खातून। नज़ीर खातून ठीक है। नज़ीर खातून जी सर कुछ पूछना चाहेंगे आप मजीद? कारोबार में बरकत नहीं हो रही, जॉब जी दीगर मामलात के हवाले से गुलाम मुर्तज़ा साहब ने बताया है। इनके लिए नगीना जो है वो सुर्ख हकीक है। सुर्ख जी सुर्ख हकीक। सुर्ख हकीक आप गुलाम मुर्तज़ा साहब पहने। इसके साथ साथ पढ़ने के एतबार से आपके लिए ये अर्ज़ है कि आप सूरत बकरा की आयत नंबर 87 सूरह बकरा की आयत नंबर 87 हर नमाज के बाद 33 मरतबा इसकी तलावत कीजिए। इंशाअल्लाह तबारक ताला इसको यकीन कामल से कीजिए। अल्लाह ने चाहा तो बहुत जल्द आपको अपने मामलात में आसानियाँ मिल जाएंगी इंशाअल्लाह ताला। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। जी व्यूअर्स अवां भी जेकॾहिं कॉल करणु चाहियो था तव्हां बिल्कुलु करे सघो था। ॿी ॻाल्हि आहे अक्सर छा करे जो कॉल मिलाइण में ऐं इन्हनि में थी सघे थो तव्हां कुझु मिस कंदा हुजो, काई ॻाल्हि अव्हांखे सम्झ में न ईंदी हुजे त सलाम सिंध जे ऑफिशियल फैन पेज ते वञी करे अवां अॼु को प्रोग्राम शाम ताईं इंशाअल्लाह तव्हांखे उते मिली वेंदो, अवां ॾिसी सघो था। ऐं उनखां पोइ जेकॾहिं का ॻाल्हि सम्झ में न अची सघी आहे तव्हां उनखे ॿीहर जॾहिं ॾिसंदो त लाज़मी आहे तव्हांखे उहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। सो ॾिसंदा त केरु आहे लाइन ते। अस्सलाम वालेकुम। अदी वालेकुम सलाम। अदी मां हाकिम अली पियो ॻाल्हायां। जी अदा हाकिम अली साहब छा था पुछो? मुंहिंजो मासा था उहो सही न आहे, तक़रीबन 6-7 सालनि जो आहे। तव्हांजो मासा 6-7 सालनि जो आहे? जी हा सही न आहे, न ॻाल्हाए थो, न उथे थो, न वेहे थो, ईअं ठीकु आहे। साईं खां पुछा कयूं। सही। उनजे माउ जो नालो? उनजे माउ जो नालो फातिमा। फातिमा। उन अदे जो नालो जेको छोकिरो आहे उनजो? उनजो नालो नसरुल्लाह। नसरुल्लाह। नसरुल्लाह जी सही है। पैरालाइज हैं। अच्छा 6-7 साल के हैं। सही। लेकिन बातचीत नहीं कर सकते, तो क्या मामला थे कुछ बता सकते हैं इनको? नसरुल्लाह वालदा का नाम फातिमा बताया गया है। जो तकलीफ़ आप बता रहे हैं उसके हवाले से हम आपको बताते हैं कि अंगूठी तो ये बच्चा नहीं पहन पाएगा, इसके लिए सुर्ख हकीक नगीने में लॉकेट बना के उनको गले में पहनाएं। इसके साथ साथ सूरह कौसर जैसे मैंने पहले बताया कि एक पानी की बोतल ले लीजिए
اول و آخر 11 دفعہ درود ابراہیمی کے ساتھ 11 مرتبہ سورہ کوثر پڑھ کے وہ پانی پورا دن اس بچے کو وہی پلانا ہے آپ نے۔ اس کے ساتھ ساتھ آپ یہ کوشش کیجئے کہ سورہ حشر کی جو آخری 2 آیات ہیں وہ پڑھیں اور دم کریں اس بچے کے اوپر۔ ٹھیک، انشاءاللہ تبارک تعالیٰ مجھے اللہ کے گھر میں پورا یقین ہے کہ اگر آپ صدقہ دل سے اس چیز کو کریں گے تو انشاءاللہ تبارک تعالیٰ بہت جلد وہ بچہ بہتر ہو جائے گا انشاءاللہ انشاءاللہ۔ سو آج ماشاءاللہ سے بہت سارے لوگ ہمیں کالز کر رہے ہیں، تو اس کے لیے آپ سب کا بہت شکریہ، تھینکس الاٹ۔ اچھا سر، ایک بات جو کہ اکثر کہتے ہیں کہ جب آپ کوئی بھی نگینہ پہنتے ہیں تو اس کے ساتھ پاکیزگی کا خیال بھی رکھا جاتا ہے۔ جی بالکل بالکل، اس حوالے سے کچھ تفصیل سے آپ بتانا چاہیں گے کہ بالکل اگر بیٹا، آپ کوئی بھی پاکی پتھر، ناپاکی یہ چیزیں جو ہوتی ہیں، اب تھوڑا سا اس میں یہ بتانا بھی مقصود ہے کہ نگینہ روحانی کیسے بنتا ہے۔ سب سے بڑی بات یہ ہے کہ ہمارا یہ ایمان ہے کہ قرآن شفا ہے مومنوں کے لیے۔ جب قرآن کسی چیز پر بھی پڑھا جاتا ہے تو وہ قرآن اس میں روحانیت پیدا کرتا ہے۔ اسی طرح اگر آپ کوئی نگینہ لیں، کیونکہ اگر ایسے ہی کوئی نگینہ آپ کو دیا جائے تو اس کے اچھے اور برے دونوں اثرات ہوتے ہیں۔ اگر آپ ایسے ہی پہنیں گے تو ضروری بات ہے وہ دونوں ہی آپ پہ اثر انداز ہوں گے۔ اس کے لیے پھر یہ ہوتا ہے کہ بالخصوص آپ کے عدد کے اعتبار سے اس پہ قرآنی آیات لے کر پڑھائی کر کے اس کے جو مضر اثرات ہیں ان کو زائل کیا جاتا ہے تاکہ نقصان نہ ہو۔ اگر آپ کسی بھی مستند آدمی سے لے کر پہنیں گے تو انشاءاللہ تعالیٰ آپ کو اس کا فائدہ ہوگا۔ کیونکہ اکثر اوقات لوگ یہ ہوتے ہیں بازاروں میں بیٹھے ہوتے ہیں، وہ بازار کے بلکہ آج کل تو جو پلیں بنی ہوئی ہیں جی ان کے اوپر بیٹھے ہوئے ہوتے ہیں وہ ایسے اور کہتے ہیں کہ اصل نگینے ہیں، اصل عقیقے ہیں، آپ ان کو لے لیجئے۔ تو یہ اس حوالے سے آپ کیا کہیں گے؟ بے شمار بیٹے وہ بیٹھے ہوئے ہیں، لوگ کرتے ہیں کاروبار، ہر بندہ اپنا کر تو رہا ہے ایسے طریقے سے، ان کو اتنے اس کے بارے میں اتنی زیادہ معلومات تو ہوتی نہیں ہیں۔ ان کا مقصد صرف یہ ہوتا ہے کہ بس کسی طریقے سے دیں اور نکلیں یہاں سے۔ لیکن یہ آپ کے اوپر ڈیپینڈ ہے کہ آپ جس سے لینے چاہ رہے ہیں اس کو دیکھیں پہلے، اگر آپ کو سمجھ آئے تو اس سے پھر لیجئے۔ ٹھیک، اوکے، دیکھتے ہیں کہ کون ہے ہمارے ساتھ لائن پر۔ السلام علیکم۔ ہیلو، لائن ان کی ڈراپ ہوگی تو آپ کنٹینیو کر سکتے ہیں سر۔ جی بیٹا، میں یہی عرض کر رہا تھا کہ ایک بار پھر میں آپ کے توسط سے اپنے ناظرین سے یہ عرض کروں گا کہ اگر خدا نخواستہ آپ اس طرح کی کسی بھی تکلیف میں مبتلا ہیں تو آپ ہم سے رابطہ کر سکتے ہیں۔ میرے نمبرز وغیرہ جو ہیں وہ اسکرین پہ آ رہے ہیں۔ اگر بالمشافہ ملنا چاہیں تو کراچی میں میرا آفس ہے، گلستان جوہر موڑ پر ہربین ٹاور بلڈنگ میں، آفس نمبر M1 ہے، وہاں بھی آ کر آپ مل سکتے ہیں مجھ سے۔ ٹھیک ہے، سو دیکھتے ہیں کہ لائن پہ کون ہے ہمارے ساتھ۔ السلام علیکم۔ ہاں السلام علیکم۔ وعلیکم السلام، جی کیئر پہ ॻाल्हायो؟ جی ابھی मां غلام زہرا थी ॻाल्हायां लाड़काणे खां। زہرا लाड़काणे खां। जी दी छा सवाल आहे, छा थी पुछणु चाहियो? अभी मुंहिंजो घर में मतलब भेड़ो रहे तो सदाई ऐं घर में रोजगार वगैरह कोन थो रहे, सफ़ा मतलब ॻाल्हि अहिड़ी का मतलब नथी थिए पई घर में। घर में मतलब झेड़ो हर झटो कम आहे में यानी रुकावट थी थिए पई मुंहिंजे हर कम में। ठीक है, अम्मी जो नालो ॿुधायो, घर जी मां जो रोज़गार नालो ॿुधायो भेण। जी दी अमर जो नालो ॿुधायो। जी मुंहिंजी अमर जो नालो हाजरा है। हाजरा, ठीक। सर हाजरा इनकी अम्मी का नाम है और इनके घर में मसाइल ख़त्म ही नहीं होते, लड़ाई झगड़ा बेबरकती की ये सारी चीज़ें। ज़ोहरा बेटा जो मसला आप बता रहे हैं उसमें आपको पढ़ने के लिए हम ये बता दें कि आप इसमें सूरत बकरा की आयत नंबर 37 और 38 कम से कम 41 मरतबा इसकी तलावत कीजिए। तलावत अव्वल व आखिर दरूद इब्राहिमी के साथ, और पूरे घर में दम कीजिए। इसके साथ साथ सूरह फलक और सूरह नास जब रात को सोने के लिए आप जा रहे हों तो कोशिश कीजिए कि 21 मरतबा ये दोनों सूरह पढ़ के घर पे दम कीजिए। इंशाअल्लाह तबारक ताला मेरे रब ने चाहा तो बहुत जल्द बेहतरी आ जाएगी। इसके साथ साथ अगर आप नगीना वगैरह पहनना चाहें तो आपके नाम से अकीक ज़र्द आता है, वो आप पहन सकती हैं। मज़ीद अगर आप कोई मालूमात लेना चाहें तो मेरे नंबर्स वगैरह हैं, आप फ़ोन करके भी पूछ सकती हैं आप मुझसे। ठीक, ऐसे जब तक कॉल्स आती हैं सही जो बल्कि सवालात तो बहुत सारे थे, लेकिन क्या करें कि अभी पता चला कि प्रोग्राम का जो वक्त था वो अपने इख्तिताम को पहुंचा। सो बहुत शुक्रिया, थैंक्स अलॉट, आपने कीमती वक्त निकाला, यहाँ पर आए, बहुत अच्छा लगा। और बहुत सारे लोगों के मसाइल भी कुछ हद तक इंशाअल्लाह व ताला हल हो जाएंगे। तो कोई पैगाम आप देना चाहेंगे जितने जी बेटा, पैगाम मैं ये देना चाहूँगा, एक बार फिर मैं अपने तमाम नाज़रीन को यही कहना चाहूँगा
کہ تمام قدرت تمام طاقت اللہ تبارک تعالیٰ ہے. بے شک بے شک. پوری یکسوئی کے ساتھ اور لو کے ساتھ اگر آپ اللہ کو یاد کریں گے تو انشاءاللہ تبارک تعالیٰ پاک پروردگار آپ کے اوپر مہربان بھی ہوگا, آپ کے لیے آسانیاں پیدا بھی کرے گا. اس کے بعد پھر وسیلہ آتا ہے, وسیلے کے ہم قائل ہیں, وسیلے کو ماننے والے ہیں اس انشاءاللہ تبارک تعالیٰ. لیکن پھر وہی کہوں گا کہ تمام قدرت تمام طاقت وہ رب عظیم ہے, وہی کرنے والی ذات پاک ہے. جو بھی آپ کو بتایا جائے صدق کے دل سے اور پورے اخلاص کے ساتھ پڑھیں گے تو انشاءاللہ تبارک تعالیٰ مجھے امید ہے کہ ناکامی نہیں ہوگی. بہت شکریہ کہ اواں جی مہربانی لکھ تھورا اواں جا انشاءاللہ وری اساں گڈ ہوندا سبانے. سو व्यूवर्स उम्मीद है तॾहिं को प्रोग्राम मां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो. हे प्रोग्राम जेकॾहिं मां का मिस थी वियो हुजे, का ॻाल्हि रहिजी वई हुजे या सम्झ में न आई हुजे त सलाम सिंध जे ऑफिशियल फैन पेज ते वञी करे अवां हिन प्रोग्राम खे ॾिसी सघो था. उते अव्हांखे जेके शयूं रहिजी वियूं आहिनि उहे अवां ॿीहर ॾिसी सघो था. ऐं इनशाला अवां सां सुभाणे मुलाक़ात थींदी. तेसीं ताईं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो. मूंखे पंहिंजी मेज़बान शाज़ी करीम जिलानी खे ॾींदा इजाज़त. अल्लाह हाफ़िज़, गुड बाय, गॉड ब्लेस यू. सुबह जो पखी अखेर मां उडरे थो, हरी नारी रबखे संभाले निकरे थो. हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो, खुशहाली ऐं अमन जो पैगाम. मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध.